अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे छा कुझु न थी रहियो आहे हिते त खोड़ कुझु थी रहियो आहे न हिते त काफ़ी कुझु थी रहियो आहे भई सीज़न ई अहिड़ो आहे हीअ जॾहिं नवंबर डिसंबर ईंदा आहिनि एक्चुअली शादियुनि जो सीज़न ईंदो आहे मां किथे का पोस्ट पढ़ी रही हुयमि उन में किथे कुझु लिखियलु हो त जॾहिं तव्हां 8 महीना ॾाढो रोज़ी करे पंहिंजी का सेविंग कंदा आहियो तॾहिं नवंबर डिसंबर में का शादी अची वेंदी आहे जिते तव्हांजी तमामु सेविंग लॻी वेंदी आहे सो इहे जेके शादियुनि जा असरात या इन्हनि मंथ्स जा असरात जेके आहिनि उहे हींअर बि असांखे नज़र अची रहिया आहिनि ऐं उहे एक्चुअली असां सां कनेक्टेड आहिनि हिन वक़्तु बि असां सां कनेक्टेड आहिनि असांजे सेट ते बि कनेक्टेड आहिनि सो इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके दुनिया में हली रहियूं हूंदियूं आहिनि उनजो कनेक्शन तव्हां सां ज़ाहिर आहे किथे न किथे जुड़िबो आहे किथे न किथे थींदो आहे ऐं उन कनेक्शन जी जेका ख़ूबसूरती आहे उहा इहा हूंदी आहे त जिथे को हिकु ॿ माण्हू माइनस थींदा आहिनि उते ॿिया ऑलरेडी मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि शयुनि खे मैनेज करण जे लाइ इहा हिकु ॾाढी ख़ूबसूरती आहे कंहिं बि टीम जी या कंहिं बि अहिड़े वर्क जी कंहिं बि अहिड़े प्रोजेक्ट जी जंहिंमें किथे हिकु माण्हू किथे डाउन थिए थो त ॿियो माण्हू जेको आहे उनजी जेका सीट आहे उनजी रिस्पॉन्सिबिलिटी खणी उन्हनि शयुनि खे कवर करे थो सो इहा ब्यूटी अॼु असांजे सेट ते बि असांखे नज़र पई अचे ऐं काफ़ी कुझु ॿियो बि नज़र पियो अचे उनजे बारे में बाद में ॻाल्हाईंदासीं पर जी हिकु शइ जॾहिं तव्हां ब्यूटी जी ॻाल्हि कयो था ख़ूबसूरतियुनि जी ॻाल्हि कयो था ख़ूबसूरत शयुनि जी ॻाल्हि कयो था उते ई कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं शयूं बि साम्हूं अचनि थियूं जेके एक्चुअली डिस्कस करण लाइ जंहिंजे लाइ दिलि चवंदो आहे असां उन्हनि क़ौमुनि मां आहियूं उन्हनि मुआशरनि मां आहियूं जेके हिन वक़्तु बि ज़ात पात ते कलर ते डिफरेंट शयुनि ते मज़हबनि ते किथे न किथे असांजी जेका वेड़ आहे न उहा अंदरि में किथे न किथे आहे हा ई उहा जंग न आहे जेका हथियारनि सां थिए काफ़ी जॻहनि ते थी बि वेंदी आहे बट ओवरऑल ही उहा जंग न आहे जेका हथियारनि सां थी रही आहे बट पंहिंजो जेको अंदरि आहे असांजो उहो हिन वक़्तु बि कॾहिं ॿिए मज़हब जे लाइ कॾहिं ॿिए रंग जे लाइ कॾहिं ॿिए ज़ात जे लाइ कॾहिं ॿिए नाले जे लाइ कॾहिं ॿिए शहर जे लाइ कॾहिं ॿिए ज़ुबान जे लाइ कॾहिं ॿिए ॻोठ जे लाइ त कॾहिं वरी ॿिए जेंडर जे लाइ हीअ जंग किथे न किथे हलंदी रहंदी आहे अच्छा जिथे असां जेंडर्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ॿ जेके जेंडर जेके असांखे नज़र ईंदा आहिनि जिन जे बारे में असां ॻाल्हाईंदा बि आहियूं ऐं जिन जे राइट्स जे बारे में बि असां ॻाल्हाईंदा आहियूं जेके मेल ऐं फीमेल आहिनि उन्हनि ते त काफ़ी सारो कमु थींदो आहे जेका असांजी हिकु थर्ड कम्यूनिटी आहे ट्रांसजेंडर कम्यूनिटी उन्हनि खे हमेशह काफ़िनि शयुनि में काफ़ी दुश्वारियुनि जो सामनो करिणो पवंदो आहे काफ़िनि जॻहियुनि ते जॾहिं जॉब क्राइटेरिया ईंदो आहे तॾहिं उन्हनि जी जॻह नज़र कोन ईंदी आहे स्कूल्स में उन्हनि जी एक्सेप्टेंस नज़र कोन ईंदी आहे मुआशरे में उन्हनि जी एक्सेप्टेंस कोन नज़र ईंदी आहे कंहिं बि जॻह ते अॻियां वधंदा आहिनि उते माण्हुनि खे एक्सेप्ट करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे माण्हुनि जे लाइ उते असांजी गवर्नमेंट हिकु ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे ॾाढो प्यारो कमु कयो आहे जेको मां चाहियां थी त असांजे प्रोग्राम में बि जंहिंजे बारे में ज़रूरु ॻाल्हाइजे ऐं गवर्नमेंट खे अप्रिशिएट कजे ट्रांसजेंडर्स जे लाइ हिकु अहिड़ो वोकेशनल सेंटर क़ाइमु कयो वियो आहे जंहिंमें उन्हनि खे स्किल ट्रेनिंग ॾिनी वेंदी ही उहा ट्रेनिंग आहे जेका हिननि खे मुआशरे में जॉब्स जेके फैसिलिटीज़ आहिनि असां वटि उहे हासिलु करण में हिननि खे आसानी थींदी गॾोगॾु इहो बि आहे त अगरि असां जॉब करे रहिया आहियूं त ठीकु आहे असांखे जॉब ते एक्सेप्टेंस नथी मिले हा काफ़ी जॻहियुनि ते कमु थियो बि आहे काफ़ी जॻहियुनि ते शयूं डिफरेंट नज़र बि आयूं आहिनि पर हिन वक़्तु बि उहा हिकु जीअं ओपन ॿियो जेंडर हले थो हुननि खे शायदि तव्हां ई मां उन तरीक़े सां स्पेस न ॾेई सघिया आहियूं जेका ॾाढी हिकु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं ॾाढी हिकु उहा फील आहे जंहिंजे बारे में शायदि असांखे एक्चुअली हिन वक़्तु डिस्कस करणु खपे त न सिर्फ़ु उन्हनि खे जॉब्स लाइ उहे स्किल कमु ईंदा बल्कि पंहिंजे बिज़नेस जे लाइ बि हुननि खे उहे स्किल कमु अची सघनि था त हिकु ॾाढो ज़बरदस्त स्टेप आहे जेको फेडरल गवर्नमेंट खयो आहे ऐं हिन वक़्तु उहो सेंटर पंजाब में आहे उमेदु आहे त सिंध में बि इनशाला अहिड़ो को सेंटर जल्दी क़ाइमु थींदो जंहिंसां असांजी जेका इहा कम्यूनिटी आहे जंहिंखे असां शायदि पंहिंजी ज़िंदगियुनि खां ॾाढो परे करे छॾियो आहे शायदि को हिकु अलॻि मख़लूक जंहिंखे असां सम्झो आहे उन्हनि जो उन्हनि जेका मंशता आहे उहा असांजे मुआशरे में थींदी ऐं असांजो मुआशरो उन्हनि खे उहो ई एक्सेप्ट कंदो जीअं असां मेल ऐं फीमेल खे एक्सेप्ट कंदा आहियूं असां कॾहिं कॾहिं त वेड़ हिन ते बि थींदी आहे न त जॾहिं असां एक्सेप्टेंस जी ॻाल्हि कंदा आहियूं त फीमेल्स जे लाइ बि काफ़िनि जॻहियुनि ते काफ़ी वेड़ खां पोइ हिकु जॻह मिली आहे उन्हनि खे ऐं हिकु जॻह ते उहो हिन वक़्तु असांखे नज़र अची रहिया आहिनि सो हीअ जेका हिकु जेको सफ़र आहे ट्रांसजेंडर्स जो पंहिंजी जॻह क़ाइमु करण जो उहो उमेदु आहे त ॾाढो स्मूथली गुज़रे ॾाढो सुठो गुज़रे ऐं ॾाढो सुठी तरीक़े सां शयूं जेका हिन वक़्तु हिकु सेंटर जे रूप में नज़र आयूं आहिनि अच्छा सेंटर आई गेस ॾाढी सुठी ॻाल्हि आहे क़ाइमु करणु पर मूंखे लॻे थो हिन जी जेका अवेयरनेस आहे जेका नॉलेज आहे उहा ग्रास रूट खां थियणु खपे असांजे घरनि में असांजे स्कूल्स में असांजे प्ले ग्राउंड्स में ॿारनि में इहा अवेयरनेस अचणु खपे
ताकी सुभाणे वो ॿार जॾहिं वॾो थिए त उनखे उहा ट्रांसजेंडर जेको हिकु जेंडर आहे उहो को ॿियो जेंडर न लॻे, उहो बल्कि को ॿी मख़लूक न लॻे, उहो हिन ई मुआशिरे जो हिसो लॻे जीअं तव्हां ऐं मां आहियूं। सो असांखे मूंखे लॻे थो इते कमु करण बि ज़रूरी आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे वोकेशनल सेंटर्स क़ाइमु करणु, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कोटा कढणु, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे डिफरेंट रैलियूं कढणु, पर उन सां गॾोगॾु जेसिताईं असां पंहिंजे ॿारनि जी ज़हनियत चेंज कोन कंदासीं तेसिताईं सुभाणे असांजो शायदि चेंज थियणु शायदि थोरो सो मुश्किल आहे। त इहो ज़रूरी आहे त जिथे असां पंहिंजे जिथे असां इहे सभु शयूं करे रहिया आहियूं उते ई असांजे स्कूल्स में, असांजे प्लेग्राउंड्स में, असांजे घरनि में बि इन शइ जी तरबियत ॾिनी वञे ऐं मुआशिरे जे हर फ़र्द खे, चाहे उहो जंहिं बि जेंडर सां तालुक़ु रखे थो, हर फ़र्द खे पंहिंजी जॻह ॾिनी वञे। अच्छा, इन सां गॾोगॾु हिकु ॿी शइ जेका मूंखे प्रोग्राम में शामिलु करणी आहे, ॾाढी ज़बरदस्त शइ आहे जेका मूंखे शामिलु करणी आहे। असां हमेशह हिन वक़्तु ताईं जॾहिं कंहिं टाइम ते कंहिं दौर में वॉशिंग मशीन्स जो हिकु कॉन्सेप्ट स्टार्ट थियो हो त असां वटि नज़र आयो त जीअं छा वॉशिंग मशीन स्टार्ट थियूं, पोइ ख़बर पई त स्मार्ट वॉशिंग मशीन्स अची वियूं, पोइ ख़बर पई त जीअं ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स आहिनि जेके अची वियूं, ख़बर पई त असां पंहिंजी वॉशिंग मशीन्स खे फ़ोन ते ऑपरेट करे सघूं था, डिफरेंट शयूं आहिनि जेके असांखे नज़र आयूं। पर छा कंहिं इहो सोचियो हो त ह्यूमन वॉशिंग मशीन बि कॾहिं कंहिं दौर में असांखे नज़र ईंदी? जी हा, तव्हां सही ॿुधी रहिया आहियो। जापान में हिकु ह्यूमन वॉशिंग मशीन जेका आहे उनजो हिकु तजुर्बो साम्हूं आयो आहे ऐं उहो विदिन 15 मिनट्स तव्हांखे ह्यूमन खे वॉश करे सघे थो। सो असां टेक्नोलॉजी जी तरफ़ इलाही वञी रहिया आहियूं, पर मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी आहियां त असां पंहिंजी मोबिलिटी खां केॾो परे हलिया विया आहियूं। असां पहिरीं क़ाइमु कयूं, असां पंध खां वधीक असां क़ाइमु कयूं जी गाॾियूं क़ाइमु कयूं, उन खां पोइ असां रोबोट्स क़ाइमु करे छॾिया पंहिंजनि शयुनि जे लाइ। आहिस्ता आहिस्ता हाणे छा हिकु ह्यूमन वॉशिंग मशीन असांखे असांजे घरनि में नज़र ईंदी त जीअं तव्हांखे अगरि शार बि वठिणो आहे त तव्हांखे वॉशिंग मशीन में सिर्फ़ु बटन तव्हांखे वञी सिर्फ़ु वेहणो आहे ऐं तव्हांखे जेके बटन्स आहिनि उहे प्रेस करणा आहिनि एंड दैट्स इट। सो अॻियां ख़बर न आहे अञा ॿियो छा छा ईंदो। असां पंहिंजी क्लीनिंग जे लाइ, पंहिंजे घरनि जी क्लीनिंग जे लाइ त असां नंढा नंढा रोबोट असां ॾिठा, बट ही मशीन ऐं ही तजुर्बो केतिरो कामयाबु थिए थो, मार्केट में अची वञी जेतिरी एक्सेप्टेंस आहे या जॾहिं ईंदी तॾहिं ख़बर पवंदी। बट यस, उहो हिकु जेको सैंपल आहे उहो तयारु थी वियो आहे ऐं उन सैंपल जी जेका नुमाइश आहे उहा बि जल्द थियण वारी आहे ऐं पोइ उनखे मार्केट में ईंदो, आणियो वेंदो ऐं पोइ ॾिठो वेंदो त माण्हुनि वटि उनजी एक्सेप्टेंस आहे या न आहे। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था, हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु, ज़बरदस्त। ज़िंदगी कीअं हाशिम भाई, किथे गुज़री रही आहे? छा प्लानिंग आहे सैटरडे संडे जी? सैटरडे संडे प्लानिंग तो कुछ न, शोज़ मिलियल आहिनि, शोज़ आहे। असां कोई फ्री कोन हूंदो आहे जो असां प्लानिंग कयूं न हाशिम भाई? बस ठीकु आहे, सही आहे, मिली थो वञे प्रोग्राम्स। असां उन में इंजॉय करे छॾंदा आहियूं। उहो बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां उहो कमु कयो जंहिंसां तव्हां मोहबत कयो त पोइ तव्हां कमु न करे रहिया हूंदा। शायदि मतिलबु म्यूज़िक न थींदो आहे जंहिं ॾींहुं छुटी हूंदी आहे या कुझु अहिड़ो, त मतिलबु मज़ो न ईंदो आहे, मज़ो न, डलनेस फील थींदी आहे, इंसानु लेज़ी फील कंदो आहे। सो हमेशह इहा वाकई हिकु ॾाढी इम्पॉर्टेंट शइ आहे, उहो कमु कयो जेको हा ठीकु आहे काफ़ी जॻहियुनि ते माण्हू न बि करे सघंदा आहिनि, पर जिथे तव्हां करे सघो था उहो कमु कयो जेको कमु तव्हांखे वणे, न ई की उहो कमु जेको फलाण जो पुटु करे रहियो आहे या फलाण जी धीउ करे रही आहे। सो हमेशह उहो कमु कयो जेको तव्हांखे वणे। महिमान जी तरफ़ अचूं था, अॼु सां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण जो तालुक़ु जेको आहे उहो एडवोकेसी सां आहे, पाण हिकु एडवोकेट आहिनि, असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब एडवोकेट सलमान आतिफ़ साहिबनि जेके तशरीफ़ रखनि था, पाण चेयरमैन आहिनि एहसास सोशल फॉरम सिंध जा। अस्सलाम वालेकुम, कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्लाह का शुक्र है, बिल्कुल खैरियत, तबीयत ठीक है अल्हम्दुलिल्लाह। जिंदगी कीअं पई गुजरे सलमान साहब? जिंदगी तवक्कुआत से बहुत अच्छी और माँ बाप की दुआओं की वजह से बहुत खुशबाश और हमेशा की तरह मुतमईन, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, ये जो आपने लाइन बोली है तवक्कुआत से बड़ी अच्छी, बस माँ बाप की वजाहत चाहिए हमें। ये इस वजह से कि जो सोचा उस परवरदिगार ने उससे ज्यादा दिया, माशाल्लाह। और माँ बाप की दुआएं, दोस्तों की दुआएं, गरीब यतीम बेपोच लोगों की दुआएं एक अलहदा खुशनुदगी है पर्सनालिटी में, एक अलहदा अल्लाह ताला की तरफ से एक मेरे दिल में खुशी है, और वो खुशी आपको तभी मिलेगी जब आप किसी के काम आते हैं। तो इसी वजह से अल्हम्दुलिल्लाह 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 मैं अपनी ज़िंदगी से बहुत खुश हूँ और एक लेविश लाइफ अपनी गुजार रहा हूँ जो मेरी औकात के हिसाब से है। अल्लाह ताला का बड़ा करम है जी, अल्लाह ताला का बड़ा रहम है जी, माशाल्लाह। अच्छा, मुझे ऐसा लगता है हम लेविश लाइफ की बात तो हम करते हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि उसकी कोई लिमिट नहीं है।
आप अगर किसी जगह पे पहुंच जाते हैं तो कोई ना कोई एक और होता है जो आपसे अच्छी जगह पर होता है, तो आपकी जो वो लेविशनेस का जो होता है ना, इमेजिनेशन होती है, वो डिफरेंट हो जाती है। तो मुझे लगता है उसकी कोई लिमिट नहीं है। हाँ, आप जिस जिंदगी में हैं, जैसी जिंदगी गुजार रहे हैं, उससे सेटिस्फाई होना बड़ा ज़रूरी है। दरअसल क्या है कि जी मैं आपको बताऊं ना, जिस तरह हमारा माशरा जा रहा है जिस जगह पे, पहली बात तो ये है कि आपकी फैमिली है, फैमिली में सबसे पहले आपकी आती है बीवी, उसके बाद आते हैं आपके बच्चे बाद में, पहले बीवी है। अगर आपकी बीवी आपसे खुश है, आपके बच्चे आपसे खुश हैं, आपके दोस्त आपसे खुश हैं, तो इससे लेविश लाइफ और क्या हो। वाह जी वाह, बड़ी जबरदस्त बात कर दी आपने। और मैं इसको रिपीट करना चाहती हूँ कि अगर आपकी बीवी आपसे खुश है तो इससे अच्छी जिंदगी नहीं हो सकती। या यो मैसेज ऐसा सभिनी जे लाइ त पंहिंजी घरवारनि खे खुश रखियो। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जेको कहते हैं ना कि जो घर चलाने वाली जो होती है वो औरत ही होती है। ये जो मैं आपके सामने बैठा हूँ ना, हाँ जी, ये एक बीवी है मेरी, उसी की वजह से आपके सामने बैठा हूँ। शेर जो तैयार होता है ना, वो घर से तैयार होता है। अगर शेर को आप रिलैक्स करेंगे, आप खाना सही देंगे, आप उसको जहनी टार्चर नहीं देंगे, तो फिर वो शेर माशरे में आपके साथ लड़ने के लिए तैयार होगा। जब आप घर में ही आपके साथ मसाइल हैं, तो आप लोगों के मसाइल क्या सुनेंगी, या लोगों के प्रॉब्लम आप किस तरह हल करेंगी। सही। मेरा कहने का मकसद ये है कि सबसे पहले आप अपना घर देखें, जो एक बीवी के हकूक हैं उसको पूरा करें, जो बच्चों के हकूक हैं उसको पूरा करें, फिर आप माशरे में आप एक्टिव हो जाएं। हमारे यहाँ इस तरह नहीं है। हमारे यहाँ सुबह से बंदे निकलते हैं घर से, रात को 12 बजे आते हैं। ये नहीं है। हर चीज का एक तरीकेकार हो, एक असूल हो, एक टाइम टेबल हो। बीवी को टाइम देना है, बच्चों को टाइम देना है, या बिलफर्ज जो भी हमारे दोस्त है, बाप है, या हमने जो सोशल काम करते हैं, उनका एक टाइम होना चाहिए मैडम। इसके बगैर जो सा है, एक जिंदगी में एक तरतीब तो हो ना। तो आपकी जिंदगी में तरतीब ही नहीं है, तो फिर आप कहते हैं कि आप मां डिस्टर्ब आया। बाबा डिस्टर्ब तो तू पांचे हिसाब सां करे आया, तू पांची गलत प्लानिंग से करे आया। तो मेरा कहने का मकसद ये है कि अगर आपके बच्चे आपसे खुश हैं, एडी सुठी सिंधी ॻाल्हायो पिया त पोइ सिंधी उर्दू ॻाल्हाइण ते छो मजबूर कयो। किथे मां थोड़ो हटजी उते सां उर्दू मिक्स करे छॾियो। सभु पंहिंजी ज़ुबान आहिनि, को पंहिंजे मुल्क जी ज़ुबान, को मसलो ई कोन्हे। असां त हाणे अंग्रेज़ी बि पंहिंजी ज़ुबान करे छॾी आहे, को मसलो ई कोन्हे। पर तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि पई कई, ऐं मां तव्हांजी ॻाल्हि खे ज़रूरु सेकेंड करणु चाहींदमि त एक्चुअली असां वटि असांजे मुआशरे में इहा हक़ीक़त आहे त असां वेलफेयर कमु करण जे लाइ निकिरंदा आहियूं, सोशल सर्विस करण जे लाइ निकिरंदा आहियूं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे। मुआशरो सुधारणु मूंखे लॻे थो हर इंडिविजुअल जो फ़र्ज़ु आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर असां जॾहिं पंहिंजे घर वापसि ईंदा आहियूं त घरनि में झगड़ा करे रहिया हूंदा आहियूं, घरनि में नाइंसाफ़ियूं करे रहिया हूंदा आहियूं, घरनि में हक़ूक़ जेके आहिनि उहे न ॾेई रहिया हूंदा आहियूं। इहो वाक़ई हक़ीक़त आहे। त चेंज जॾहिं बि स्टार्ट थींदो आहे न, उहो घरां थींदो आहे। ऐं असां वटि शायदि ड्रॉबैक इहो ई आहे। असां छो त पंहिंजे घर में चेंज कोन करे सघिया आहियूं, असां पंहिंजे घर में उहे शयूं पूरियूं कोन करे सघिया आहियूं, ऐं असां निकिता आहियूं मुआशरो सुधारण। त ज़ाहिर आहे जेसिताईं तव्हां पंहिंजे घर खे न सुधारे सघंदो त मुआशरो कीअं सुधारे सघंदो। इहा ॾाढी हिकु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे। अगरि माण्हू सम्झी वञनि त छा ई ॻाल्हि आहे। हाशिम भाई, असांजी ॻाल्हि सम्झनि न सम्झनि, शायदि मौसीक़ी जी ज़बान माण्हू सम्झी वञनि, छा शामिल थी रहियो आहे। जी समा ख्वाब सा समा मिले थे दिल से दिल जहां, समा ख्वाब सा समा मिले थे दिल से दिल जहां, कहाँ लेके चला मुझे ये दिल मेरा, अनदेखी राहें तड़पाएंगे हम, इन्हीं राहों में मिल जाएंगे। वो दिन कभी तो आएंगे, मुझे गले लगाएंगे, कभी आते हुए कहीं जाते हुए हम इन्हीं राहों में
मिल जाएंगे, हम इन्हीं राहों में मिल जाएंगे। ये आते जाते चेहरे माना के है हंसी, ये आते जाते चेहरे माना के है हंसी, वो तो है हजारों तुझसा कोई नहीं, लगती है जिंदगी अधूरी, कैसे ये दूर होगी दूरी, समा ख्वाब सा समा, मिले हैं दिल से दिल जहां, कहाँ लेके चला मुझे ये दिल मेरा, हम इन्हीं राहों में मिल जाएंगे, हम इन्हीं राहों में मिल जाएंगे। हर फूल मुंतजर है कब हो तेरा करम, हर फूल मुंतजर है कब हो तेरा करम, कलियों को आरज़ू है चूमे तेरे कदम, तेरे लिए तो कब से राहें खोले हैं प्यार भरी बाहें, समा ख्वाब सा समा, मिले थे दिल से दिल जहां, कहाँ लेके चला मुझे ये दिल मेरा, हम इन्हीं राहों में मिल जाएंगे, हम इन्हीं राहों में हो जाएंगे, हम इन्हीं राहों में मिल जाएंगे, हम इन्हीं राहों में हो जाएंगे। ज़बरदस्त 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 ॿियनि माण्हुनि खे ॿियो कुझु सम्झ में अचे न अचे पर ज़रूरु जेके शाइराना अल्फाज़ आहिनि न असांजी क़ौम खे इहो ज़रूरु सम्झ में ईंदो आहे, ॿियो कुझु सम्झ में अचे न अचे, असां केतिरो बि ॻाल्हायूं शायदि सम्झ में न ईंदो पर इहे शाइराना अंदाज़ ज़रूरु सम्झी वेंदा आहियूं असां। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था वापसि अची प्रोग्राम में कुझु प्यारी प्यारी ॻाल्हियूं शामिल कंदासीं और इन सभिनीनि शयुनि खां पहिरीं जी वठिणो आहे ब्रेक, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी ॾाढो हिकु प्यारो प्यारो हिकु समाज जेको आहे उहो त असांखे पंहिंजे प्रोग्राम में नज़र अची रहियो आहे पर छो न कुझु कमकार जूं ॻाल्हियूं बि कजे वञनि, उहे बि ज़िंदगी जी ज़रूरत आहे। अरे जॾहिं मौसम सुठो थींदो आहे त इंसान जी नेचर बि सुठी थी वेंदी आहे, इंसान जूं ॻाल्हियूं बि उहे ई सुठियूं थी वेंदियूं आहिनि। गाना बि माण्हुनि खे जेके आहिनि न उहे प्यारा प्यारा यादि ईंदा आहिनि। हज में पहिरीं किथां हूंदा आहिनि गाना, मौसम सां गॾु गाना बि चेंज थी वेंदा आहिनि तव्हांजा? हाँ बस वही न, मौसम जो असर मूं ते घणो हूंदो आहे, पोइ वरी ओहिड़े टाइप जो दिमाग़ कमु कंदो आहे त यार एक्चुअली इहा वाकई हक़ीक़त आहे, मौसम जो जेको इंसान जी नेचर ते न वॾो असरु हूंदो आहे, इंसान जी ज़हनियत ते, इंसान जे नेचर ते, इंसान जे कमकार ते वॾो असरु हूंदो आहे। अच्छा जी हाणे सीरियसली थोरो कमकार जी तरफ़ अचूं था। सभिनी खां पहिरीं त हीउ जेको अहसासु हिकु फॉर्म तव्हां ॾाढो ख़ूबसूरती सां हली रहियो आहे, थोरो सो इन जे बारे में ॼाणणु चाहींदमि ऐं जेको ख़ूबसूरती सां कमु तव्हां करे रहिया आहियो उन जे बारे में चाहींदमि त असांजे नाज़रीन खे ख़बर पए। थैंक यू वेरी मच जी, वॾी महिरबानी। मां ॿीहर तव्हांजे इन प्रोग्राम में आयो आहियां। एहसास सोशल फोरम जेको आहे पहिरियों बि मां तव्हांखे हिते ॿुधायो हुउमि त जॾहिं असां हसास न आहियूं ऐं
जेसि ताईं हिकिड़ो इंसानु हसास ई न आहे उन में एहसास पैदा न थींदो आहे। इन जे करे इन फोरम जो नालो एहसास सोशल फोरम रखियो वियो। ये गुज़िश्ता 4 साल खां गंबड़ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में असां कमु करे रहिया आहियूं माशाअल्लाह। ऐं उते तव्हांखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त उते उन जे शहर जा माण्हू तमामु घणा सोशल आहिनि, जीअं गेम्स हॉस्पिटल थी वई, ॿिया LRBT, तमामु घणा उते जा माण्हू जेका आहिनि सो सोशल आहिनि। जी ऐं पहिरियों लॉकडाउन खां वठी असां इहो कमु स्टार्ट कयोसीं राशन जो। ऐं माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह ताला जे फज़लो करम सां मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा मालिकान, छो त आयरन जो मुंहिंजो कमु आहे लोहो जो, डोनेशन वग़ैरह जेकी बि आहे उहो मुंहिंजे दोस्तनि खां मां वठंदो आहियां ऐं पंहिंजे मालिकान खां वठंदो आहियां। इन में गवर्नमेंट जो या कंहिं बि वॾे माण्हू जो असां में कोई हथु कोन्हे को, उहे महिरबानी कंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह 3.5 करोड़ रुपए जो मां राशन जेको आहे उहो गंबड़ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॾिनो आहे। अलाए केतिरियूं मां व्हील चेयर्स, केतिरा ई जेको आहे सो ॿारनि जी जेको आहे सो जेकियूं ग़रीब ख़ानदान जूं बच्चियूं आहिनि या बेटियूं आहिनि, छो त सिंधी में मां तव्हांखे पहिरियों बि चयो थोरी मिस्टेक थींदी त नाराज़ न थीजो। ऐं अक्सर माण्हू मूंखे चवंदा आहिनि जॾहिं तव्हांखे सिंधी ईंदी आहे त तव्हां सिंधी चैनल आहे त सिंधी में ॻाल्हायो। त को मसइलो न आहे, जेका ग़लती थी वञे त तव्हां असां माज़रत कंदासूं। ऐं अलाए केतिरियूं बेवा माशाअल्लाह जेको आहे सो औरतूं आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे घर वेठे एहसास सोशल फोरम जे प्लेटफॉर्म तां जेको आहे सो असां उन्हनि खे पैसा हर माहाना जेको आहे सो पुॼाईंदा आहियूं। हिन वक़्तु जेको आहे असां एहसास रोज़गार स्कीम पिया था हलायूं। एहसास दस्तरखान माशाअल्लाह असांजो ऑलरेडी हली रहियो आहे। हर आचर ते जेको आहे 250 खां 300 माण्हू उते मानी खाईंदा आहिनि। ऐं लेकिन उहे मानी खाइण वारा जेका माण्हू आहिनि उहे तव्हांखे अगरि मां कीअं हाणे हिते ॿुधायां त हिकिड़े हथ में चपल हूंदी आहे, ॿिए हथ में मानी हूंदी आहे। ही जेका पीढ़ीअ ते माण्हू न पीअंदा आहिनि, पंहिंजो इंतज़ारु कंदा आहिनि कि हाणे को माण्हू अचे त असांखे पंहिंजी रोज़ीअ ते खणी वञे। पोइ हिकिड़े मां मज़दूर खां पुछियो, मां चयो यार हे चपल त साइड में रखंदा, चईं चपल रखंदमि त मानी न खाई सघंदमि। छो त पोइ चपल बि बसि हुजे साण, छो त को ग्राहक ईंदो त मां हुन सां गॾु भॼी वेंदुमि, मानी बि मां पंहिंजी खाईंदुमि। त हो हलवो बि असां कंदा आहियूं, कोरमो हलवो मानी। पोइ मुंहिंजे लाइ त सरप्राइज़ ॻाल्हियूं आहिनि न कि हिकिड़ो माण्हू हलवो जेको आहे सो आंगुर सां थो खाए, त मां चयो यार तूं आंगुर सां, मां तुंहिंजे लाइ स्पून्स रखिया आहिनि। चई साईं कॾहिं मिलियो ई न आहे त आंगुर सां ई मां खाईंदुमि। असांजो जेको कमु आहे न साईं, असांजो कमु आहे अपीब ग़रीब यतीम मज़दूरनि ते, उन्हनि जे ॿारनि ते। हाणे बि माशाअल्लाह असां 2 सूबेदेरे में 2 ख़ानदाननि खे असां गाॾा हणी ॾिनासीं। उनजी मालियत, हिकिड़े गाॾे जी मालिकियत 50,000, जेतिरा असांजा रिसोर्सिस आहिनि। नंढो शहर आहे, कराची में हुजां त ॿी ॻाल्हि आहे। ऐं 4 गाॾा असां ॾेई आयासीं गंबड़ में, उहो बि तमामु सुठे तरीक़े सां। ऐं उन्हनि सां उन्हनि ॿारनि खां सभ खां पहिरियों एप्लीकेशन वठी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो प्रोसेस आहे, हिकिड़ो तरीक़ेकार आहे। एप्लीकेशन वठणी वेंदी आहे, बाक़ाइदा मूंसां गॾु टीम आहे, टीम वर्क आहे मूंसां। हुनमें अब्दुल मनान साहब आहे, अब्दुल सलाम साहब आहे, फिरोज़ साहब आहे, मैडम तव्हांजी हिकिड़ी फिरदौस साहिबा आहे, अली मिर्ज़ा साहब आहिनि, ऐं जेको आहे सो रुस्तम मेमून साहब आहिनि। इहे 8-10 ॼणा आहिनि। ज़ुहैब सैतो साहब आहे मूंसां गॾु। इहे 8-10 ॼणा आहिनि जेका उहे एप्लीकेशन्स वठंदा आहिनि। उन खां पोइ उन्हनि जो इंटरव्यू थींदो आहे। इंटरव्यू थियण खां पोइ असां मॉनिटरिंग कंदा आहियूं उन घर जी, कि आया कि वाकई हिनखे, जंहिंखे पंहिंजो घर आहे उनखे रोज़गार न आहे ॾियणो। इहा पहिरीं प्योरिटी आहे कि तव्हांखे पंहिंजो घर आहे, न तोखे घर आहे न, सॉरी यार असां वटि एतिरा रिसोर्सिस न आहिनि त तोखे असां रोज़गार ॾियूं। असां रोज़गार उनखे ॾिना आहिनि। हाणे तव्हांजे चैनल जे तवसत सां माण्हू मूंखे ॿुधंदा हूंदा, पूरो गंबड़ ॿुधंदो हूंदो। ऐं मां जेकी बि ॻाल्हि कंदुमि 100% तव्हां सां सही पियो थो कयां। उन खां पोइ असां उनजी सॼी मॉनिटरिंग करे, इहे दोस्त मुंहिंजा जेका आहिनि पोइ ईंदा आहिनि त साईं हिनखे जेको आहे असांखे गाॾो ॾियणो आहे। आई गेस सही तरीक़ो बि इहो हूंदो आहे। असां वटि हिकु ॾाढो हिकु कॉमन हिकु प्रैक्टिस आहे, अगेन जेका काफ़ियुनि जॻहियुनि ते उनखे रीज़नेबल विच करार ॾिनो वेंदो आहे। असां वटि हिकु कॉमन प्रैक्टिस आहे त असांखे लॻंदो आहे त जीअं असांखे सदको कढणो आहे, असांखे ज़कात कढणी आहे, असांखे पैसा ॾियणा आहिनि, असांखे कंहिंखे कंहिं तरीक़े सां कंहिंखे हेल्प आउट करिणो आहे। पर असां इहो करे रहिया हूंदा आहियूं सिर्फ़ु पंहिंजी शोल्डर्स तां पंहिंजो भार हटाइण जे लाइ त असां ॾेई छॾियो। पर छा साम्हूं वारे खे ज़रूरत हुई या न हुई, या जंहिंखे तव्हां ॾिनो आहे उन खां वधीक तव्हांजे साम्हूं ॿियो को ज़रूरतमंद हो जंहिंजो हक़ हो ऐं तव्हां न ॾेई सघिया आहियो। त इहो एक्चुअली ॾाढी हिकु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त तव्हां जंहिंखे ॾेई रहिया आहियो अगरि उन खां वधीक को तव्हांजे साम्हूं ज़रूरतमंद आहे त तव्हां उनजी हेल्प कयो। ऐं जेका तव्हां हेल्प करणु चाहियो था सही जॻह ते कयो। ज़्यादा से ज़्यादा जेको आहे न सफ़ेद पोश माण्हू मरे थो, बिल्कुलु, जेको न तव्हां खां घुरी थो सघे, न रिक्वेस्ट करे सघे थो। असां उहे बि माण्हू पंहिंजी नज़र में रखंदा आहियूं
त सफ़ेद पोश माण्हू उन सां वञी मिलंदा आहियूं त तव्हांजी, छो त ॾिसो न हे ग्रास रूट लेवल जो कमु आहे। इहो हिकिड़ो सियासतदान, मां हिते उन्हनि सियासतदाननि खे बि बुरो नथो चवां, इहो सियासतदाननि वटि एतिरो टाइम न आहे। मां पोएं प्रोग्राम में बि तव्हांखे ॿुधायो त सोशल जेको वर्कर आहे न, जेको सोशल वर्कर आहे सोसाइटीअ जो, उहो मेन माण्हू आहे जेको तव्हांखे माण्हू आइडेंटिफाई करे ॾींदो त हिननि माण्हुनि खे तव्हां जेको आहे सो फैसिलिटेट कयो। ठीकु आहे, हिकिड़ो MPA MNA तव्हांजे न वेंदो जुगिन में, उहो त बिज़ी आहे हुनखे। ऐं ॿियो मुंहिंजो हिकिड़ो तव्हांजे चैनल सां इहो चवां थो त तव्हां सोशल वर्कर्स खे अॻिते आणियो सोसाइटी में। जीअं मुंहिंजे एहसास सोशल फोरम मुंहिंजो जेको शऊर आहे उहो इहो आहे त मां हर घिटीअ में सोशल वर्कर पैदा करणु चाहियां थो। उहो जेको हिकिड़ी घिटीअ वारो सोशल वर्कर आहे उहो पंहिंजे पाड़े जो जेको बि माना ग़रीब हूंदो उहो पिनी सिनी उन माण्हूअ खे ॾे, हो ॿी तंज़ीमनि ॾे न वञे। माना मुंहिंजो जेको मुंहिंजो असल जेको मोटिव आहे, मुंहिंजी लाइफ जो जेको असल मोटिव आहे इहो आहे त हर शहर में अगरि 10 सोशल वर्कर तव्हां पैदा करे न, इंशाअल्लाह ताला उहे ग़रीब तव्हां ॾे न ईंदा, उहे ग़रीब तव्हांजे MP MNA जे न ईंदा, ऐं ग़रीब सां MP MNA मिलंदो बि न। इहा तव्हांखे ज़ाती तौर ते बि ख़बर आहे, इहा मूंखे बि ख़बर आहे। असां कयूं था पिया कमु हिकिड़ी ग्रास रूट लेवल ते हिकिड़े ग़रीब यतीम माण्हुनि वटि, जेको मज़दूर जे पुट खे धंधो ॾियूं न, मां छो ॿिए माण्हू खे असां ॾियूं, असां मज़दूर खे स्टेबल कयूं न कि यार तूं अच। मज़दूर खे त तव्हां ऑफिस में बि अंदरि नथा अचण ॾियो, मज़दूर खे कपिड़ा ॾिसी त तव्हां हुन सां हथ बि नथा मिलायो। हिन खे चवंदा आहिनि त बाबा इहो कमु केरु कंदो, इहो हिकिड़ो सभु सोशल वर्कर कंदो। अगरि तव्हां बहितरीन सोशल वर्कर आहियो, माशरे में तव्हां सोशल वर्कर पैदा कयो था, हुन में जनून पैदा कयो था, ऐं ख़िदमत हिन खां ॿी कहिड़ी वॾी ख़िदमत हुजे कि को माण्हू तव्हांखे अमानत ॾे ऐं उहो सही माण्हुनि वटि उहा अमानत तव्हांजी पुॼे, सही एलिजिबल माण्हू जेकी तव्हां अॻुवाट ॻाल्हि कई, हिन खां ॿी कहिड़ी जन्नत तव्हांखे खपे मैडम, ॿी छा खपे तव्हांखे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं तव्हां जेका इहा ॻाल्हि करे रहिया हो त असां वटि ग़रीब माण्हू ऑफिस बि नथो वञी सघे, उनखे माण्हू एंटर नथा थियणु ॾियनि। ठीकु आहे, काफ़ी हक़ीक़तूं उते मौजूदु आहिनि, पर मूंखे मुंहिंजो पर्सनल ओपिनियन इन शइ ते कुझु ईअं आहे त असां वटि जेसि ताईं मुआशिरे जो आम माण्हू, जंहिंखे तव्हां सोशल वर्कर जे लफ़्ज़नि सां तव्हां पुकारे रहिया आहियो, त मुआशिरे जो आम माण्हू जेसि ताईं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी न सम्झंदो, यकीन कयो का गवर्नमेंट, को मिनिस्टर, को प्राइम मिनिस्टर, को CM केरु कुझु नथो करे सघे। असां वटि असां जेको ब्रेकडाउन असां वटि अचे थो न, असां वटि इहो ई अचे थो त असां सिर्फ़ु पंहिंजो फ़ाइदो सोचियूं। असांजी पहुच आहे मिनिस्टर्स तां, MPS तां, असांजी पहुच आहे, असांजा कम सुधरी वञनि, ॿिया थियनि न थियनि, असांजो को मसइलो कोन्हे। तव्हां यकीन कयो त अॼु ताईं न मां कंहिं ऑफिसर सां तस्वीर छिकराई आहे, न मां कंहिं MPA सां तस्वीर छिकराई, बट सभु पूरो ख़ैरपुर मूंखे ॾिसे थो तव्हांजे तवजो सां। मुंहिंजे कम जा ई न आहिनि, मां MPA वटि छो वञा, मां पोस्ट ग्रेजुएट आहियां, हिकिड़ो हाई कोर्ट जो वकील आहे, न मूंखे नौकिरी खपे, मां छो हुन वटि वञा। थोरी असांजी मेंटल अप्रोच बि ग़लति आहे, असां पंहिंजे मुफ़ादात जी वजह तां असां मार खाए रहिया आहियूं। अगरि असां पंहिंजा मुफ़ादात साइड में कयूं ऐं इज्तिमाही तौर ते सोचूं त माशरो तमामु बहितर थी वञे, लेकिन सिर्फ़ु मूंखे पंहिंजे पुट जी तव्हांखां नौकिरी खपे, उन जे लाइ मूंखे तव्हांखे जेको कुझु बि तव्हां चवंदो मां करण लाइ तयारु आहियां। त मां इहो नथो सोचां त कंहिं ग़रीब जे पुट खे बि नौकिरी मिले, इहो MPA जेको आहे कंहिं ग़रीब जे लाइ बि सोचे। असां MP MNA सां मिली ई नथा सघूं साईं, असांखे तव्हां उहे माण्हू ॾियो, उहे सोशल वर्कर ॾियो जंहिं वटि मां दर खड़काए पुॼी वञा त यार मुंहिंजो इहे प्रॉब्लम आहे, बराए महिरबानी करे। इहा ई गवर्नमेंट अगरि सुठा माण्हू चॉइस करे शहर जा, तव्हां ॾिसो त हाणे मां हिते वरी तव्हां मूंखे चवंदो त कहिड़नि ॻाल्हियुनि ते कहिड़ो कमु थियो आहे सिंध हुकूमत जी तरफ़ां, प्लीज़ तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़ो प्रोजेक्ट नओं स्टार्ट थियो आहे। असां खां पुछनि न, शहर में असां था चऊं त फलाणे पाणी जी कमी आहे, गंदो पाणी असां पियूं था पिया, उते असांखे असां था ॿुधायूं उन्हनि खे, ग्राउंड रियलिटीज़ असां खां अची पुछनि। हे चंद माण्हुनि जे साम्हूं इर्द गिर्द हिकिड़ो MPA घुमे थो, हिकिड़ो MNA घुमे थो। तव्हां कम वारे माण्हुनि सां गॾु घुमो न साईं, तव्हां कम वारा माण्हू वठो न जेका ग्रास रूट लेवल ते कमु था कनि। त बाबा कंहिंजो घर न आहे ठहियल, कहिड़े माण्हू खे कहिड़ी फैसिलिटीज़ ॾियणी आहे, त असां ॿुधाईंदासीं न मैडम। सही। हाणे तव्हां हिकिड़ो ॾिसो, हर माण्हू पंहिंजी हिकिड़ो ग्राउंड ठाहे वेठा आहिनि, हिकिड़े माशरे में 10 माण्हू तव्हां चॉइस करे वरिता, बसि मैंने
इससे ये चीज लेनी है, इससे ये चीज खाना है, इससे खाना है, ये तो ना है ना मैडम का, ॿी सही। ज़िंदगी भी आहे। सही। अच्छा, असांजी गवर्नमेंट सां इख़्तिलाफ़ हमेशह हूंदो आहे, पर हुन सां वरी मोहबत बि एॾी हूंदी आहे। चवंदा आहिनि त घर में ॿ माण्हू जॾहिं हूंदा आहिनि त उहे जॾहिं विढ़ंदा आहिनि त उहे सोचींदा न आहिनि कंहिंजे लाइ कुझु बि चवण जे लाइ। त असांजी गवर्नमेंट सां मोहबत बि कुझु अहिड़ी आहे त असां जेका हक़ीक़त हूंदी आहे या जेको असां चवणु चाहींदा आहियूं, असां बिल्कुलु खुले आम सां चई वेंदा आहियूं। आई गेस इहा बि हिकु स्पेस आहे जेका गवर्नमेंट आम माण्हू खे ॾिए थी त तव्हांजा जेके राय आहिनि उहे तव्हां शामिल करे सघो। हिकु चीज़ तव्हां थोरी देरि पहिरीं चयो था पोस्ट ग्रेजुएट आहियो, एडवोकेसी सां तालुक़ु आहे, थोरो सो उन एडवोकेट जी नज़र मां ॾिसणु चाहियां थी त पंहिंजे करियर खे छा कंटिन्यू कयो हो एज़ एन एडवोकेट? मां मैडम 2004 में हाई कोर्ट जो वकील थियुसि ऐं 2 साल मां वकालत कई। जॾहिं मां वकालत में आयुमि त हिकिड़ी अजीब क़िस्म जी प्राउडेबिलिटी मूं में जेको आहे सो पैदा थी। छो त हिकिड़े पने जा हिकिड़ो पनो आहे, हुनजी क़ीमत आहे 50 पैसा, मां वठां पियो 50,000 उन टाइम। 2 पना त ₹1 रुपयो, 4 पना त ₹2 लख रुपया। पोइ उन दौरान जेको आहे सो 2005 में मुंहिंजी शादी थी। मुंहिंजी मिसिस मूंसां गॾु वेठी, हिकिड़ो अनलीगल केस, छो त मुंहिंजी शादी जो नहीं हुई त उहो मां स्पीकर ऑन कयो, फीमेल हुई त मां उहो कयो त हुननि चयो जी हे मसइलो तव्हां करे छॾंदो। त मां हुनखे चयो हा मां करे छॾंदुमि। घणा पैसा थींदा? मां चयो जी 4 लख रुपया थींदा। त हुन मां फ़ोन जो बंदि कयो त मुंहिंजी मिसिस पुछियो त हे एतिरा पैसा तव्हां छो था वठो? मां चयो AC, हे लग्जरियस, नौकर, खानसामा आहे। चई ॻाल्हि ॿुध, मूंखे इहो ॿुधाए तूं एतिरा पैसा छो वरिता आहिनि ऐं छाजे लाइ वरिता आहिनि? हे कमु सही आहे या जाइज़ आहे नाजाइज़ आहे? मां कंधे टिकियो हुनखे, मां चयो हे कमु नाजाइज़ आहे। चई जॾहिं कमु नाजाइज़ आहे त मां तोखे चवां थी त तूं इहो कमु कर। मां चयो तूं नथी चएं त हे AC बेसी, हे गाॾियूं वाॾियूं, हे काॾां? अची सॉरी, मुझे आपकी ये ना गाड़ियाँ चाहिए, मुझे ना आपकी ये AC चाहिए, मुझे हक़ हलाल की रोज़ी चाहिए। मां चयो पोइ हे त खानसामियूं जेकियूं चांहि ऐं पापड़ खणी आई आहे बीठी आहे, चई मूंखे न खपनि। मैंने आपको नहीं कहा, अगर क्योंकि जब हमारा हिसाब होगा तुमने मुझे वहां पर पॉइंट आउट नहीं करना कि मेरी बीवी ने मुझे कहा था कि तुमने आराम खाना है। इन खां पोइ पासो पलटियो, पोइ कॉल वई वराए वो मां छॾे हम सब कुछ। मां वकालत उन टाइम ते छॾी आहे जेका चङा भला माण्हू हिकिड़े पीक ते अची न छॾींदा आहिनि। नौकिरी मां न कई इन्हनि ॻाल्हियुनि जे करे कि मुंहिंजी नौकिरी करण सां मथां को ग़रीब जेको आहे रहिजी वञे। ख़ैर आहे, ठीकु आहे, मेरिट नथो थिए, मां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी त पूरी कयां न। इहो वकालत खां जेको आहे आउट, इन जे करे त मुंहिंजो ज़हन। अच्छा, मां थोरो इन्हनि खे सही लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। ब्रेक जी तरफ़ बि असांखे वञिणो आहे। वकालत इट्सेल्फ बुरी न आहे, माण्हू उन्हनि खे बुरो ठाहिनि। जी 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 जी, माण्हू उन्हनि खे बुरो ठाहिनि था। वकालत हिकु ॾाढो ख़ूबसूरत शोबो आहे ऐं माण्हुनि जी मदद करण जे लाइ शोबो आहे। हा, असां वटि अहिड़ा माण्हू ज़रूरु हूंदा आहिनि जेके उन शोबे खे ख़राबु ठाहींदा आहिनि। सो 100% जी जी। आपने पूछा, आपने कहा वकालत जो है मैंने छोड़ दी और वकालत अभी भी मैं जो इधर आया हूँ आपकी वजह से भी आया हूँ। इधर सरफराज साहब हैं, उनको वोट देने भी आया हूँ। हाई कोर्ट की इलेक्शन हो रही है, हाँ, उस पे आ रहा हूँ। और फिदा हुसैन जामड़ो साहब हैं हमारे गंबड़ में, हाँ, वो 10 साल से जो उनसा है वो इलेक्शन जो उनसा है जीत रहे हैं और मैं उनको वोट देता हूँ। और मैं उनके पास 4 लाख की कॉल नहीं जाती जी, उनके पास 4 लाख की कॉल नहीं जाती। पता नहीं आप कैसे वोट दे रहे हैं जब आपको पता नहीं है? तो ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नहीं, वो पता है क्या है, मैं आपको बताता हूँ। ये गाल ब्रेक में गाला है, जल्दी से ब्रेक की तरफ बनना है। नाज़रीन, वक्त है ब्रेक जो ता से मुलाकात की था ब्रेक का पोए। जी, वेलकम बैक है जी। प्रोग्राम जो हिन हिस्से में असांखे हिकु ॿिए महिमान जॉइन कयो आहे। असां गॾु तशरीफ़ रखनि था हिकु डेंटल सर्जन डॉक्टर कमल कुमार आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? तमामु सुठी, माशाल्लाह। किथे गुज़री रही आहे? कीअं कमकार हली रहियो आहे? हा, तमामु ज़बरदस्त। मां प्रैक्टिस कंदो आहियां कराची में, ठीकु आहे, महमूदाबाद जे इलाइक़े में। मुंहिंजी क्लिनिक आहे वेलकेयर डेंटल केयर जे नाले सां। 20 साल खां मां उते ई प्रैक्टिस कयां थो। माशाल्लाह माशाल्लाह। सो सर्जरीज़ में
ऐं कंसल्टेशन्स में ज़िंदगी गुज़रे पई। हाँ बिल्कुल जी, बिल्कुल जी। अच्छा, हिकु असां नॉर्मली इहो अक्सर जॾहिं बि डॉक्टर्स असां सां गॾु हूंदा आहिनि त ज़रूरु मां इहो सुवाल उन्हनि खां ज़रूरु पुछंदी आहियां। असां नॉर्मली माण्हुनि जो हाल अहिवाल पुछंदा आहियूं त अच्छा ठीकु आहियो, बुख़ार ज़ुकाम त न आहे, ईअं हूअं डॉक्टर्स वटि घटि बीमारियूं घटि ईंदियूं आहिनि या इहो मिथ आहे हिकु? न जाम ईंदा नी। हाँ हाँ जाम। अच्छा, इहो मतिलबु मिथ आहे न त हूअं हूंदो आहे त जंहिं शइ जी तव्हांखे नॉलेज हूंदी आहे, तव्हांखे वधीक अवेयरनेस हूंदी आहे, उन शइ खां तव्हां बचियल हूंदा आहियो। नॉर्मली त ईअं ई थींदो आहे न। सो असां वटि अहिड़ो को कॉन्सेप्ट न आहे, इनखे हिकु मिथ चई सघिजे थो। डॉक्टर साहिबु कुझु ॻाल्हियूं ज़रूरु स्टार्ट कंदमि ऐं एज़ अ डेंटिस्ट, एज़ अ डेंटल सर्जन तव्हां काफ़ी सारी शयूं हीअं काफ़ी सारी चेंजिस असांजे ॿारनि में ॾिसी रहिया हूंदो, ॿारनि में प्रॉब्लम्स जेके डेंटल प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे बि ॾिसी रहिया हूंदो। सभिनी खां पहिरीं त हिकु शइ जेका मां हमेशह सोचींदी आहियां त जॾहिं असांजो बचपन गुज़रियो आहे, असांजे बचपन में असां एज़ सच एतिरो न ॿुधियो त असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे कैविटीज़ जा इशू थी रहिया आहिनि एतिरा घणा, या असांजे ॿारनि जा जेके ॾंद आहिनि उहे घणा वीक थी रहिया आहिनि। पर हाणे जो जेको ॿार आहे उनखे कैविटी बि जल्दी थिए थी, उनजे ॾंदनि में गैप बि जल्दी अचे पियो, उन्हनि जा डेंटिस्ट वटि विज़िट बि घणा आहिनि। हीअ छा असांखे डेंटिस्ट जी अवेयरनेस वधीक अची वई आहे या वाकई में ॿारनि जी अवेयरनेस वधीक न आहे, पर जंक फूड जो वधीक इस्तेमालु ऐं शुगरी प्रोडक्ट्स जो वधीक इस्तेमालु ऐं राति जो ब्रुश न करणु ऐं अनअवेयरनेस मोस्टली उन करे अॼुकल्ह असांजे ॿारनि जे वजह सां प्रॉब्लम्स वधीक थी विया आहिनि ॿारनि में स्पेशली। हा, अच्छा, जॾहिं तव्हां कैविटी जी ॻाल्हि कयो था, असांखे हमेशह हिकु शइ जेका नज़र ईंदी आहे त ॾंदनि में अगरि ख़ुदा न ख़ास्ता को वॾो मसइलो जेसि ताईं न थिए असां कैविटी खे सम्झी कोन सघंदा आहियूं। छा ईअं ई आहे त राति जो तव्हां कुझु खाधो आहे, सुबुह तव्हांखे कैविटी थी वई आहे? न काफ़ी टाइम कंज्यूमिंग हूंदो आहे। 4-5 साल लॻंदा नी हिकु कैविटी खे डेवलप थियण में ऐं पेन थियण में 4-5 साल लॻंदा नी। ओके ऐं नेग्लिजेंस जी वजह सां, अनअवेयरनेस जी वजह सां, ठीकु आहे, विज़िट न करण जी वजह सां डेंटिस्ट वटि, ऐं तव्हांजी कैविटी जेकी आहे इवेंचुअली टूथ लॉस में रिज़ल्ट थींदो आहे। सही सही। अच्छा, छा अहिड़ो को कॉन्सेप्ट आहे त जे तव्हां कैविटी जी ॻाल्हि कयो था त असांजी ही सर्टन जेका एज आहे उहा वधीक एक्सपोज्ड आहे, या कैविटी कंहिं बि एज में कंहिं बि एज में तव्हांजा दंद ख़राब थी था सघनि? सही सही। ऐं तव्हां विज़िट्स जी ॻाल्हि कई, छा उहो कॉमन डॉक्टर साहिबु टाइम आहे विज़िट्स जो जेको असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए सघूं त हेतिरे अरसे में तव्हांखे हिकु डेंटिस्ट खे ज़रूरु विज़िट एवरी करिणो आफ्टर आहे? 6 months। 6 months में। हा ओके। ऐं तव्हांखे छा थो लॻे त असां वटि माण्हू घणे अरसे खां पोइ वेंदा आहिनि डेंटिस्ट वटि? जॾहिं उन्हनि खे पेन थींदो आहे, जेॾीमहिल पेन थींदो आहे ऐं पेन उहो मेडिकल स्टोर जूं दवायुनि सां कवर न थींदो आहे त उहो एट लास्ट डेंटिस्ट वटि वेंदा नी कि हाणे असांखे ॿुधायो हाणे असां छा कयूं। अच्छा, इहा बि हिकु डॉक्टर साहिबु हिकु ॾाढी ख़ुशाइनि ॻाल्हि न आहे इहा त असां वटि मेडिकल स्टोर ते अहिड़ियूं मेडिसिन्स अवेलेबल आहिनि ऐं असां उन्हनि जी जेका कंज़प्शन आहे उहा ॾाढी रेगुलर बेसिस ते ऐं कॉमनली असां करे रहिया आहियूं। छा असां जेके मेडिसिन्स असां मेडिकल स्टोर खां बिना कंहिं असेसमेंट जे, छो त ज़ाहिर आहे का अगरि मेडिसिन आहे उनजो साइड इफेक्ट बि थी सघे थो, असांजी बॉडी खे सूट करे या न करे, त उन जा बि तव्हांखे लॻे थो त अहिड़ा का साइड इफेक्ट्स आहिनि जेके स्पेसिफिकली जेके डेंटल मेडिसिन्स आहिनि उन्हनि जा के अहिड़ा ख़तरनाक साइड इफेक्ट्स आहिनि जेके तव्हां माण्हू फेस कनि था? हाँ बिल्कुलु जी, माण्हू फेस करनि था। ऐं स्वेलिंग वग़ैरह थी वेंदी आहे क्या ग़लति मेडिसिन वग़ैरह अगरि तव्हां खाओ था त विज़िट कयो डेंटिस्ट वटि, उन सां रिकमेंड कयो। ऐं हूअं बि असां हूअं ई हमेशह पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु चवंदा रहंदा आहियूं त ओवरऑल तव्हां जीअं पंहिंजे घर खे, पंहिंजी गाॾियुनि खे, पंहिंजी शयुनि खे तव्हां मेंटेन रखंदा आहियो, टाइमली उनखे चेक कंदा आहियो, ईअं ई तव्हांजी बॉडी बि हिकु मशीन आहे ऐं उनखे बि सही टाइम ते असेस करणु, सही टाइम ते उनजी नीड खे फुलफिल करणु बि ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, जंहिं सां गॾु जनाब बि तशरीफ़ फरमा आहिनि ऐं तव्हांजी तरफ़ बि ज़रूरु अचणु चाहींदमि। ऐं सलमान साहिबु हिकु शइ जेका असां थोरी देरि पहिरीं बि ॻाल्हाए रहियासीं ऐं काफ़िनि सारियुनि शयुनि ते असां नज़र विधी बि आहे, हेल्थ रिलेटेड काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंमें असांजी अॼु बि आम जेका आवाम आहे, स्पेसिफिकली ॻोठनि जी ऐं देहातनि जी जेका नंढनि शहरनि जी आवाम आहे, उन्हनि वटि शायदि उन तरीक़े सां ओड़ियूं फैसिलिटीज़ न आहिनि जेके असांखे शहरनि में वॾनि हॉस्पिटल्स में असांखे नज़र थी अचनि। असांजो सोशल वर्क या असांजा सोशल एक्टिविस्ट केतिरा एक्टिव आहिनि असांजी आम आवाम जी हेल्थ जे कमनि जे लाइ? जीअं हाणे असां वटि गिम्स इदारो ठहियो आहे गंबट में, इहो त मां सम्झां थो तव्हां ॿुधो हूंदोसि। जी जी बिल्कुलु। ऐं गेम्स में डॉक्टर भट्टी साहब जी वॾियूं एफर्ट्स आहिनि ऐं उहो त मुख़्तलिफ़ जेको आहे सो उन्हनि खे डिविजन्स बि हाणे मिलियल आहिनि
ऐं उहो वॾो हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे उते, ऐं उते ग़रीब आवाम आराम सां पुॼी वञे थी। थोरी मिसमैनेजमेंट आहे उते, थोरी एडमिनिस्ट्रेशन में थोरी कमी आहे उते। अगरि उते बि थोरा सुठा माण्हू रखजनि, सुठा माण्हू, त मां सम्झां थो इहा कमी पूरी थी थिए। लेकिन इदारो तमामु वॾो आहे उते, मेडिकल कॉलेज उते थी वियो तव्हांजे साम्हूं। इहो गंबट में हिकिड़ी जेको आहे सो मां तव्हांखे क्रेडिट ॾींदुसि त असांजा गंबट जा माण्हू तमामु सोशलाइज़ आहिनि ऐं उहे सोचनि था त ग़रीब जे लाइ माना कुझु कजे। LRBT हॉस्पिटल असां वटि आहे, तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे उते। त असां वटि गंबट में त मां सम्झां थो जॾहिं सिटी स्कैन तव्हांखे फ्री आहे, MRI तव्हांखे फ्री आहे उन हॉस्पिटल्स में, तव्हांखे हुते तव्हां डोगर साहिबु हुते कमु पियो थो करे, वॾा वॾा हुते जेको आहे सो तव्हां ॾिठा हूंदा। थोरी हुते मिसमैनेजमेंट आहे। अगरि हुते थोरी मैनेजमेंट में कमु कयो वञे, शायदि इदारो जेको आहे न, इदारो ठाहिण को मसइलो न आहे, इदारे खे हलाइण मसइलो आहे। वेरी ट्रू। ऐं जॾहिं तव्हांजो ऐं हिकिड़ो माण्हू कुझु न करे सघंदो, सॉरी, उन सां गॾु उनजी टीम हुजे जेकी उन सां गॾु उनखे जेको आहे सो मैनेज करे, थोरी मैनेजमेंट में। ऐं मां त हाणे उहो गबड़वासी मुंहिंजा खिलंदा बि हूंदा त नेठि हिन ॻाल्हि मीडिया ते अची करे छॾी। कोई बि घर आहे न, सरदार ठीकु आहे, सरदार सां गॾु जेकी उनजी काबीना आहे उहा बि ठीकु आहे। ईअं ई मुल्क आहे। मुल्क जो अगरि वज़ीर आज़म भलो आहे त हेठी काबीना बि भली आहे। असां वटि कॉन्सेप्ट ई चेंज आहे पाकिस्तान में। वरी मां सियासत ॾे हलियो वेंदो, हालांकि इहो जो जेको आहे सो, छो त माण्हू अक्सर मूंखे चवंदा आहिनि त तव्हां तकारीर कंदा हो, जज़्बाती थी वेंदा हो। छा आहे, मां अंदरां न सड़ियल आहियां। इहो माहौल ॾिसी, ज़ियातियूं ॾिसी, इहो माना मां फ्रस्ट्रेट थी वेंदो आहियां। तकरीरनि में बि मां पंहिंजा होश गवाए वठंदो आहियां। पर इहा सुठी ॻाल्हि आहे त उनजो सुकून तव्हां हिते ॻोल्हियो आहे, त तव्हां माण्हुनि जी मदद कयो था। ऐं तव्हां त खोड़ माशाल्लाह माण्हुनि जी मदद थी रही आहे तव्हांजे इन फॉरम जे थ्रू। पर के हिकु माण्हू जी बि अगरि माण्हू मदद करे थो अहिड़े जे फेस ते, अल्लाह साईं थो करे, मुंहिंजी का औकात अल्लाह साईं ज़रिया ठाहींदो आहे न। अल्लाह साईं जेको आहे सो मदद करे थो। असांजी कहिड़ी औकात आहे साईं? असां त रुॻा डोनेशन वठूं था ऐं उहो अमानत जेकी आहे उन्हनि ग़रीब यतीम बेपोच माण्हुनि ताईं पुॼायूं था। असांजो इहो कमु आहे ऐं इहो ई कमु बसि अल्लाह साईं क़बूल करे। असां त पंहिंजी आख़िरत जे पोयां लॻल आहियूं। अल्लाह जो हबीब कंदो इंशाअल्लाह ताला, असांखे सुरखरू कंदो। जहिड़नि कमनि में असां निकितल आहियूं। ऐं नौजवाननि खे बि मां चवंदुसि, ऐं नौकिरी पेशा माण्हुनि खे बि मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां इहा शइ ॿुधाइण थो चाहियां त अगरि तव्हांजी सैलरी ₹1,00,000 आहे त हुन मां 2,000 या 3,000 तव्हां साइड में करे छॾियो कि यार ये मैंने ग़रीब माण्हूअ जे लाइ मां रखिया आहिनि। ठीकु आहे, ₹3,000 तव्हां पंहिंजी आख़िरत लाइ ठाहियो। ॾिसो, जॾहिं असां सां हिसाब किताब थींदो, मथे बीवी बि बीठी हूंदी, बचा भी बीठा हूंदा, त मां अल्लाह साईं खे जॾहिं मुंहिंजो हिसाब थींदो, मां चवंदुसि मैंने तो बीवी के लिए किया है। बाबा बीवी खां पुछजे तोखे नेकी ॾे थी। बीवी चवंदी सॉरी मैंने तो आपको नहीं कहा था कि आप मेरी वजह से आप गलत काम करें। मां पंहिंजे पुट खे ॾिसंदुसि, बेटा आपके लिए महल बनाए मैंने। वो चवंदो बाबा मां तोखे किथे चयो हो त तूं मुंहिंजे लाइ जेको आहे महल ठाहे, तू पंहिंजो यार थोड़ी नेकी दे दो। सॉरी नेकियां तो मेरे पास ही कम है, मैं आपको किस तरह अल्लाह की तरफ से जो बंदा अपनी आखिरत को याद करेगा ना, जो एक बार आंखें बंद करके ये सोचे कि मैंने मरना है, कब्र में उतरना है, तो वो इंसान बन जाएगा। लेकिन हमारे में इंसानियत नहीं है। हम सिर्फ इधर झूठी अना, झूठी प्रेजेंटेशन, झूठा एक खौल चाल करन लोगों के सामने। यार पहले सोचो तो सही कि तुमने मरना नहीं है। एक बार आप सोचें कि मैंने मरना है। जब आप मरेंगे, अब आप सोचेंगे कि मैंने मरना है और मैं अपने अमाल कौन से साथ लेकर जा रहा हूँ, फिर आप इंसान बन जाएंगे। एक जगह ते किथे मां पढ़ियो हिकु लाइन एंड आई रियली फील टू रिपीट इट, त असां मां किथे ते लिखियल ईअं पढ़ियो हो त इंसान केॾो न बेवकूफ़ आहे, पंहिंजा महल माड़ियूं ईअं थो ठाहे जीअं सॼी उमिरि हिते रहणो आहे। सो हे जेके शयूं जिन जे पोयां असां एक्चुअली आहियूं हिते ई रहिजणियूं आहिनि, असां उन्हनि खे ईअं संभालींदा आहियूं त जीअं ही सभु असां हमेशह असां सां गॾु हूंदो। हक़ीक़ी दुनिया त ॿी का आहे। मैंने मां पंहिंजी वालदा खे लहद में लादो, मां पंहिंजे वालिद साहब खे लहद में लादो, मां पंहिंजे जवान जेको आहे भाउ खे 4 महीना 5 महीना थिया आहिनि उन्हनि खे ला। मां हुन मौलवी खे चयो, मां चयो यार सिविक जी गाॾी जी चाबी त रखनि ॾे। मौलवी चयो सॉरी। मां चयो साईं उहो बंगलो आहे, हुनजो बंगलो ठाहियो आहे 5-7 करोड़ जो मुंहिंजे भाउ जो, उहो त ॾे।
जी सलमान साहब मां तोखे मसलो ताईं न रखण ॾींदुमि। मां चयो ईअं न कर, उन सॼी ज़िंदगी पैसा ठाहियां न, गाॾियूं ठाहियूं न, कुझु त ॾे। उहो अलाह वटि वेंदो भला सिविक ते वञी वे, मूंखे चई तोखे कुझु कोन वेंदो, हिते सिर्फ़ु कफ़न वेंदो ऐं हिन जा अमाल वेंदा। मां चयो पैसा रखण ॾे मूंखे क़बर में। चई साईं सलमान साहब का शइ न रखण ॾींदो, मां हितां हलियो वञ। माना मां रोवां बि पियो, मां सोचां बि पियो, सॼी ज़िंदगी असां पैसे जे कट जाइज़ नाजाइज़, हिन जो गलो पट, हिन जो गलो पट, हिन जो गलो पट, वञणो उन मिटीअ में आहे। नहीं मिठी में ही सभु हिते ई रहिजो। ऐं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त तव्हां पंहिंजी जेको बि तव्हां अर्न करे रहिया जी। आहियो, चाहे वो तव्हां लख करे रहिया आहियो या मां चवां थी 10,000 बि करे रहिया आहियो, असां वटि मसइलो इहो बि हूंदो आहे जेको 10,000 कमाइण वारो माण्हू उहो चवंदो आहे जॾहिं लख रुपयो ईंदो तॾहिं कढंदुसि, पोइ कढंदुसि। पर जॾहिं लख रुपयो ईंदो आहे न, जॾहिं तव्हां 10,000 में नथा कढी सघो त यकीन कयो तव्हां लख छा 10 लख बि तव्हां वटि महीने में अची वेंदा, तव्हां नथा तव्हां कढी सघो। यकीन कयो मैडम, हे तव्हां चैनल ते मां वेठो आहियां, हालांकि बेसिकली मां हिकिड़ो सेठ जो पुटु आहियां, हिन में न आहे, लेकिन मुंहिंजे अकाउंट में तव्हांखे रुपयो बि न मिलंदो। मां पुट खे बि चवंदो आहियां बाबा मुंहिंजे मरण खां पोइ तोखे मिलंदो ई कुझु कोन। बाक़ी हा जेको कुझु अलाह साईं मूंखे जेको ॾिनी आहे फीलिंग्स या जेको कुझु मां हिते कमु थो कयां, इहो तुंहिंजे कमु ईंदो। बाक़ी मूं वटि पैसा कोन आहिनि, माण्हुनि जा अकाउंट भरिया पिया आहिनि। अड़े ॾियो कंहिं ग़रीब खे ॾियो, बणा कंहिं ग़रीब जी मदद कयो, कंहिं बेवा ते हथु रखो, कंहिं यतीम ते हथु रखो, कंहिं स्कूल में वञो, उते वञी तव्हां उन प्रिंसिपल खां पुछो त घणा ॿारनि जेका फीस नथा ॾेई सघनि, घणा ॿारनि जेके ड्रेस न आहे, घणा ॿारनि जेके शूज़ न आहिनि। इहे नंढा नंढा कमु कयो साईं, पंहिंजी आख़िरत ठाहियो। असां आख़िरत जे पोयां त आहियूं न, असां एक्सप्लोजर जे पोयां आहियूं। असांखे माण्हू सुञाणनि, असांजी माण्हू इज़त कनि, जिते बि तव्हां हलिया वञो, जहिड़ी जाइ ते बि तव्हां, उते ई असां कंफ्यूज़ थी था वञूं। क्लासिस ॾिसी, हिकिड़ो प्राडो थो थिए अचे, हिकिड़ो मूं जहिड़ो अल्टो थो थिए अचे, को हुते प्राडो वारे खे प्रोटोकॉल सलाम वालेकुम आहे, जेको असां जहिड़ो अल्टो वारो हुन हाल तूं पिछे जाके बह, हा भई ठीकु आहे। हे असां वटि क्लासिस अची वियूं मैडम। ईअं ई आहे, ईअं ई आहे। तव्हांजा सुठा कपिड़ा आहिनि, सुठो तव्हांजी ड्रेसिंग आहे, सुठो तव्हांजो एक्सपोजर आहे, तव्हांखे मेज़ अॻियां मिलंदी। तव्हां ग़रीब जा ॿार हो, तव्हांखे मेज़ ते मानी ई कोन मिलंदी। कहिड़ी तरफ़ असां वञी रहिया आहियूं, कहिड़े माशरे जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं, असांखे त का शइ सम्झ में नथी अचे। ठीकु आहे, अगरि को वॾे घर में पैदा थियो आहे, भाउ हुनजो नसीबु आहे। असां इहा बि कंप्लेन अलाह साईं खां नथा करे मूंखे बेनज़ीर जे घर में पैदा करे आ, बाबा उहो त रब जी मर्ज़ी आहे, तोखे जिथे पैदा कयो अथई शुकुर आहे। असां थोरो जेको बि असांजो माशरो आहे न, उहो हली उहो एक्सप्लोजर जे पोयां, ॾेखार जे पोयां। घर में मूंखे मानी न मिलंदी, बाक़ी मां ॿाहिरि ईअं घुमंदमि जीअं मां को डीसी जो पुटु आहियां, गवर्नर जो पुटु आहियां। आई गेस असां जेको क्राइसिस में विया आहियूं उन्हनि जो मेन रीज़न बि इहो ई आहे। जी जी, असां ॾेखार जे पोयां आहियूं। न त चवंदा आहिनि त रिस्क ॾियण वारो पेट भरण वारो त बिल्कुलु अल्लाह जी ज़ात आहे, हुन वाइदो कयो आहे तव्हांखे बुखो कोन मारींदो, उनजो वाइदो ख़ुदा ताला कयो आहे। पर असां छो त उन लग्ज़रीज़ में ईअं फासी पिया आहियूं जो असांखे ईअं थो लॻे त असां वटि कुझु आहे कोन, असां केॾां वेंदा, असां वटि कुझु आहे कोन। ख़ैर जी हिकु तवील हिकु बहस आहे, बिल्कुलु तवील ॻाल्हियूं आहिनि, डीप मीनिंग्स आहिनि हुननि जूं, अगरि असां सम्झणु चाहियूं त। डॉक्टर साहिबु कुझु ॻाल्हियूं तव्हांजूं बि शामिल करियूं आहिनि। वाकई माण्हू तव्हांखे ॾाढो सही चवंदा आहिनि, तव्हां न सिर्फ़ु पाण जज़्बाती आहे, ॿियनि खे जज़्बाती करे था विझो। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, भई कुझु हीअ बि मूंखे लॻे थो हिकु सोशल सर्विस आहे माण्हुनि जी तरफ़, अगरि असां का अवेयरनेस पहुचाए रहिया आहियूं त हीअ बि हिकु सोशल सर्विस जो हिसो आहे, ऐं उहो ज़रूरु मां तव्हांजे लफ़्ज़नि में शामिलु करणु चाहींदमि। डॉक्टर साहिबु असां वटि हिकु ॾाढो कॉमनली स्पेसिफिकली असांखे औरतुनि में नज़र आयो आहे त असांजी जेका टीथ्स मां जेका ब्लीडिंग आहे उहा कॉमनली थींदी आहे सुबुह ब्रश करण जे वक़्तु, या हूअं बि रैंडमली तव्हां वज़ू कयो था या कंहिं तरीक़े सां तव्हांजे ब्लीडिंग थी रही आहे, इन जा छा कारण आहिनि, इहा कीअं थींदी आहे? ये बेसिकली गम्स जी डिज़ीज़ आहे, हिनखे तव्हां चई था सघो कि पेराडोंटल डिज़ीज़ आहे, जिंजवाइटिस हिनखे तव्हां चई था सघो, मसूड़नि जी बीमारी, गम्स जी बीमारी, ठीकु आहे न। इहा तव्हांजे घर में सही नथी थी सघे जेसिताईं तव्हां डेंटिस्ट वटि विज़िट नथा कयो। डेंटिस्ट वटि वेंदो, तव्हांखे कुझु मेडिकेशन्स ॾींदा ऐं पंहिंजो कुझु प्रोसेस कंदा जंहिंसां इहा ब्लीडिंग गम्स सही थी सघनि था, सही थी सघनि था। हिन में कोई अहिड़ो को सही। अच्छा, पोइ इहो हिकु त काफ़ियुनि जॻहियुनि ते इहो ॾिठो आहे त रेगुलर बेसिस थींदी आहे, काफ़ियुनि जॻहियुनि ते कॾहिं थींदी आहे कॾहिं न थींदी आहे, त ॿई हिकु डिज़ीज़ आहिनि? हा, ॿई हिकु डिज़ीज़, चाहे उहो रेगुलर थिए या कॾहिं कॾहिं बि थिए। अच्छा, सही। स्वेल थी वेंदा नी, हिन जैसा अगरि तव्हां सुबुह जो उथो था, स्पिट था कयो त हुन मां ब्रुश था कयो तॾहिं बि अचे थी, या कंहिं शइ खे बाइट था कयो तॾहिं बि अचे थी।
बिल्कुल तो बचपन में ऐड ॾिठो न त एप्पल खाईंदा आहियो त ब्लीडिंग थींदी आहे एग्जैक्टली थी सो सघे थो ये पर एक्चुअली हाँ, थींदियूं आहिनि इहे इहो आहे। शयूं पर ये प्रिवेंटेबल डिजीज़ आहे, बिल्कुलु सही थी सघे। सही सही अच्छा डॉक्टर साहब हिकु शइ जेका अगेन हिकु ॾाढी कॉमन प्रैक्टिस कॉमन शइ असांखे शामिलु करणी आहे। असां वटि पहिरीं जे दौर में कुझु ॿिया तरीक़ा हूंदा हुआ टीथ क्लीनिंग जा। हाणे असां वटि टूथपेस्ट अची विया आहिनि, कुझु टूथपेस्ट ॾाढा स्ट्रॉन्ग आहिनि, कुझु वरी स्मोकर्स जे लाइ आहिनि, डिफरेंट शयूं आहिनि टूथपेस्ट में। छा टूथपेस्ट बि असांजे ॾंदनि जे लाइ हार्मफुल थी सघे थो? न, टूथपेस्ट दंदनि जे लाइ बिल्कुलु हार्मफुल न आहे। टूथपेस्ट उहो वठो जेको मेडिकेटेड न हुजे, Medicated न हुजे ऐं फोमिंग इफेक्ट हुन में वधीक हुजे, झाग वधीक पैदा थिए ऐं ब्रुशिंग टेक्निक तव्हांखे अचे, ठीकु आहे। हुन लाइ तव्हां कंहिं बि सोशल प्लेटफॉर्म ते वञो, ॾिसो कीअं ब्रुश कबो आहे, उहो तव्हांखे अचणु खपे, जो त स्कूल्स में त सेखारियो न वेंदो आहे। हा अगेन हिकु ड्रॉबैक आहे हा, अवेयरनेस वग़ैरह स्कूल वग़ैरह में न हूंदी आहे, ठीकु आहे। पेरेंट्स बि अवेयर न आहिनि, ॿार बि अवेयर न आहिनि। सही सही सो असांजो कंहिं बि ब्रांड जो कंहिं बि क्वालिटी जो सिर्फ़ मेडिकेटेड न हुजे ऐं फोमिंग इफेक्ट वधीक हुजे। अच्छा असां वटि इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे मेडिकेटेड शइ आहे सुठी न मेडिकेटेड शइ फॉर अ टाइम बीइंग, हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं, ओके इन खां वधीक न। ओके जेका एड्स वग़ैरह अचनि था उहो मेडिकेटेड टूथपेस्ट नहीं। सही तो सेंसिटिविटी ते न वञिजे न। वक़्तु ब्रेक जो नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात की त नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी ॾाढी हिकु ज़बरदस्त ॻाल्हि मां चाहियां थी त हिनखे पंहिंजे प्रोग्राम में बि शामिलु कजे। डॉक्टर साहब बि गॾु डॉक्टर साहब माण्हुनि जो इहो चवणु आहे त केरु थो चए तव्हां भई वॉक कयो, तव्हां भई खाधा छॾियो, ईअं कयो की जेतिरो ॼणो ओतिरो त तव्हांखे ॼणो ई आहे। छा वाकई इहा हक़ीक़त आहे? का ज़रूरत न आहे वॉक करण जी, वर्कआउट करण जी? बिल्कुलु वर्कआउट करण जी ज़रूरत आहे, वॉक करण जी ज़रूरत आहे। कहिड़ा माण्हू आहिनि ये वो माण्हू नहीं जंहिंजो बिलीफ सिस्टम तमामु स्ट्रॉन्ग आहे। क्या बात है सर। बिलीफ सिस्टम जंहिंजो तमामु वधीक स्ट्रॉन्ग आहे, ये वो माण्हू नहीं हा जेको चवंदा आहिनि जेको कंदो मथां वारो कंदो बाक़ी। उन्हनि माण्हुनि खे जवाबु मां वरी अहिड़ो ॾींदी आहियां, मां इहो जवाबु ॾींदी आहियां अहिड़नि माण्हुनि खे त पोइ मथां वारे ई असांखे दिमाग़ु ॾिनो हाँ एग्जैक्टली। खोपड़ी जे अंदरि हिकु नंढड़ो सो मग़ज़ जेको विधो आहे, इहो मथां वारे ई विधो आहे। न त असां को जानवरनि जी शक्ल में हुजूं हा, ओतिरी अकल हुजे हा असां वटि। एग्जैक्टली पर अगरि इंसान खे अशरफुल मखलूक ठाहियो वियो आहे त उनजे पोयां को रीज़न आहे। बिल्कुलु ये जेका सोच आहे या ॾिनी वई आहे त इनजे पोयां को रीज़न आहे, त सोचे सम्झे ई असां कयूं। अच्छा असां सोचंदा सम्झंदा बि आहियूं, इहे बि न आहे त न सोचंदा सम्झंदा आहियूं, पर वरी पोइ असां डिसीजन पावर मैडम आपको अल्लाह ने दिए हैं ना। अल्लाह ताला ने आपको जो अशरफुल मखलूकात बनाई ऐं ठाहियो आहे त उन में डिसीजन अल्लाह थोरी थो वठे, उहो त तव्हां वठणा आहिनि की तव्हांखे अल्लाह साईं ज़हन में कंप्लीट माण्हू ठाहे छॾियो तव्हांखे। ओके हाणे उन ठाहियो ई तव्हांखे इन जे करे हुयो त हे मां अहिड़ी शइ थो ठाहियां त हे इहो पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो। तव्हांखे अल्लाह साईं ज़हन ॾिनो आहे, तव्हां बुरी जाइ ॾे वञो, तव्हां सुठी जाइ ॾे वञो, तव्हां हलाल ॾे वञो, हे अल्लाह साईं कोन थो चए तव्हांखे तव्हां हराम खाओ। हे त तव्हांजी मेंटल आहे, तव्हां हिते वेठा हो, तव्हांखे बहितर लॻो एंकरिंग करण तव्हां हिते वेठा हो, हिते में अल्लाह जो दोष न आहे, इन में तव्हांजो माइंड आहे की तव्हां कहिड़ी जेके बहितर सम्झो था। ईअं ई उहो माण्हू आहे जंहिं चयो आहे त वाक़ई ज़रूरत नहीं है। जीअं साईं जन चयो, मूंखे ॾाढो मज़ो आयो साईं जी ॻाल्हि खे, त हुनजो बिलीफ सिस्टम अल्लाह जी ज़ात ते आहे। तव्हां घटि खाओ तव्हांखे बीमारी कान लॻंदी, मुंहिंजो त इहो कॉन्सेप्ट आहे। थोरो घटि खाओ, ड्रो तव्हांखे न थिए, मां सम्झां थो त बीमारियूं तव्हांखे लॻंदियूं ई कोन। सही। अच्छा बिलीफ सिस्टम इज़ अगेन पॉज़िटिव थिंग, मां उनखे कॾहिं ग़लति कोन चवंदमि, बिकॉज़ मां पाण उन्हनि माण्हुनि मां आहियां जंहिंजो बिलीफ सिस्टम इलाही स्ट्रॉन्ग आहे। बट अगेन मां इन शइ ते बि ज़रूरु सोचींदी आहियां त बिलीफ सिस्टम बिल्कुलु आहे ऐं उन खां अलावा वाक़ई कुझु कोन्हे। बट तव्हां किथे आहियो पोइ? तव्हांजी अगरि हिते वजूद आहे, तव्हांजी मौजूदगी आहे, तव्हांजो सिर्फ़ु बिलीव न आहे हिते, तव्हां पाण हिते मौजूदु आहियो, तव्हांजी ज़हनियत हिते मौजूदु आहे, तव्हांजा सुठा बुरा कम हिते मौजूदु आहिनि। सो उनजो हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा डॉक्टर साहब जल्दी सां कुझु शयूं जेके मां शामिलु करणु चाहियां थी। असां वटि हिकु अगेन हिकु कॉमन शइ जेका असांखे नज़र ईंदी आहे स्पेसिफिकली असांजी यूथ में ऐं उन्हनि माण्हुनि में जेके छालिया ऐं गुटके जी तरफ़ वधीक वेंदा आहिनि। माउथ कैंसर असांजा ॾाढा कॉमनली थी रहिया आहिनि, बिल्कुुलु तमामु वधीक थी रहिया आहिनि, ॾाढी ख़तरनाक हिकु शइ जेका थी रही आहे। इन जे बारे में छा अवेयरनेस ॾियणु चाहींदो असांजे नाज़रीन खे? इन जे बारे में इहे अवेयरनेस ॾींदा त की भई इनखे बिल्कुलु नेग्लेक्ट कयो, बिल्कुलु इस्तेमालु न कयो, इहे तव्हांजे लाइ हार्मफुल आहे, कार्सिनोजेनिक आहे, पर माण्हू तॾहिं बि इस्तेमालु करनि था। हा
अच्छा, ही जेका जॾहिं असां माउथ कैंसर जी ॻाल्हि था कयूं त छा सिर्फ़ु उन्हनि ई जेके असांखे पान जे ठेलनि ते शयूं नज़र ईंदियूं आहिनि डिफरेंट, माउथ कैंसर सिर्फ़ु उतां ई थिए थो या ॿियूं असांजूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ बि आहिनि, असांजा अहिड़ा फूड्स बि आहिनि, असांजूं अहिड़ियूं प्रैक्टिसिस बि आहिनि जंहिंजे करे फूड थी वगैरह सघे सां त न, स्मोकिंग फैक्टर आहे, नस्वार फैक्टर आहे, Okay, ठीकु आहे, या okay. पान गुटको फैक्टर आहे, सही ये मेजर सही ये आहे। फैक्टर्स आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, इनजी स्टार्टिंग कीअं थींदी आहे, मतिलबु स्टार्टिंग कीअं थींदी आहे, कीअं माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त हीअ हाणे ख़ुदा न ख़ास्ता इन खां पहिरीं जो वधी वञे लिमिटेड माउथ ओपनिंग थी वेंदी आहे, मुंहुं तमामु घटि खुलंदो आहे ऐं अंदरि जा जेका आहिनि इहे काफ़ी स्टिफ थी वेंदा आहिनि, मसल्स वग़ैरह स्टिफ थी वेंदा आहिनि, माउथ ओपनिंग वग़ैरह घटि थी वेंदी आहे त हुनखे थींदो आहे त ईंदा नी असां वटि की भई असांजो मुंहुं नथो खुले ऐं बिल्कुलु स्टिफ थी विया आहिनि अंदरि जे मसल्स वग़ैरह, त असां चवंदा आहियूं भई तव्हांखे कैंसर जी स्टार्ट थी वियो आहे। सही सही। ऐं उनजो ट्रीटमेंट छा आहे? मां थोरो सो इहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियां थी, छो त काफ़ी माण्हू अगेन उहो बिलीफ सिस्टम त थींदो त ॾिठो ईंदो, जेको थियणो आहे सो थियणो आहे। सो अगरि थिए थो त उनजे ट्रीटमेंट जे बारे में मां चाहियां थी असांजे नाज़रीन खे सर्जिकल ट्रीटमेंट आहे, ठीकु आहे, रेडियोथेरेपी वग़ैरह आहे, सर्जिकल ट्रीटमेंट आहे, सही सही, ठीकु आहे। जेके आम क्लिनिक ते नथी थी सघे उन लाइ तव्हांखे हॉस्पिटल सेटअप में वञणु पवंदो ऐं उन शइ खे बिल्कुलु स्टॉप करणु पवंदो, जंहिं वजह सां आहे। हा, अच्छा, असां वटि आम क्लिनिक्स में बि डॉक्टर साहब इहा प्रैक्टिस नज़र आई आहे त आम क्लिनिक्स में बि असां वटि सर्जरीज़ थी रहियूं हूंदियूं आहिनि, जेकी माना माइनर सर्जरीज़ हूंदियूं नी, मेजर सर्जरीज़ जे लाइ तव्हांखे हॉस्पिटल ई जीअं कैंसर जी ट्रीटमेंट थी वियो या ॿिया अहिड़ा कुझु आहिनि ट्रीटमेंट्स आहिनि जेका हॉस्पिटल में थींदा आहिनि, बाक़ी जेके क्लिनिकल में त सही माइनर जेके आहिनि प्रोसेस आहिनि उहे ई थींदा। सही जीअं तव्हांजे गम ट्रीटमेंट वग़ैरह थी वियो, एस्थेटिक थी वियो, क्राउन्स वग़ैरह थी विया, वीनियर्स थी विया, मेकओवर थी वियो, स्माइल मेकओवर वग़ैरह थी वियो, ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट वग़ैरह थी विया, ये क्लिनिक्स वग़ैरह ते थींदा। बाक़ी ये कैंसर वग़ैरह त सही। डॉक्टर साहब, एस्थेटिक्स जी तव्हां ॻाल्हि कई, उहे कहिड़ा ट्रीटमेंट्स आहिनि, केतिरा एडवांस ट्रीटमेंट असां वटि हिन वक़्तु एस्थेटिक्स जा थी रहिया आहिनि टीथ्स सां रिलेटेड? क्राउन्स वग़ैरह आहिनि, ब्रिजिस वग़ैरह थींदा नी, इम्प्लांट्स थींदा नी, ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट वग़ैरह थींदो आहे, जंहिंजा ॿारनि जा दंद वग़ैरह सही न आहिनि अॻिते पोइ नी, सही उन्हनि खे असां सिधो करे था सघूं। सही। अच्छा, ग्रूमिंग जे हवाले सां बि वाइटनिंग ट्रीटमेंट्स बि अलॻि अलॻि थी रहिया आहिनि, ब्लीचिंग वग़ैरह प्रोसेस वग़ैरह थींदा नी, एग्जैक्टली, हा, ब्लीचिंग वग़ैरह थींदो आहे ऐं ख़ासि करे मीडिया जेका आहिनि। हा, पर ब्लीचिंग हार्मफुल आहे? न हार्मफुल न आहे, हार्मफुल न आहे, न त तव्हां टीथ जेका वाइट थी वेंदा ऐं शेड जेको हुनजो काफ़ी लाइट थी वेंदो। सही सही। अरे डॉक्टर साहब, हिकु आम माण्हू जे लाइ हिकु कॉमन ॻाल्हि जेका मां चाहियां थी असांजे प्रोग्राम में शामिलु थिए त असांजे जेके हेल्दी टीथ्स आहिनि उहे कीअं सुञाणिया वञनि त तव्हांजा ॾंद हेल्दी आहिनि ऐं तव्हांखे कंहिं 6 मंथ्स जो त असां बिल्कुलु ॿुधायो त असेसमेंट ज़रूरी आहे, पर छो त असां वटि ट्रेंड कोन्हे त मूंखे मुश्किल ई थो लॻे त केरु 6 मंथ्स में वञे। बट अगरि तव्हां पाण पंहिंजे ॾंदनि खे असेस करणु चाहियो त तव्हांजी कहिड़ी असेसमेंट हुजणु खपे त तव्हांखे लॻे त हा ठीकु आहे, तव्हांजा ॾंद हेल्दी आहिनि, सही आहिनि, प्लस उन्हनि खे हेल्दी रखण जे लाइ नॉर्मल रूटीन में कहिड़ियूं उहे एक्टिविटीज़ आहिनि जेके हुजनि जंहिंसां असांजा ॾंद हेल्दी रहनि? अगरि तव्हां पाण खे पंहिंजो ॾिसो था कि प्लाक न हुजे, कैलकुलस वग़ैरह न हुजे, ब्लीडिंग गम्स वग़ैरह न हुजे, हेलिथोसिस न हुजे, बैड ब्रीथ वग़ैरह न हुजे, त इहे हेल्दी दंदनि में अचनि था। सही। ऐं प्लस इहो बि अगेन उहो एड्स न, थधो गरम लॻंदो आहे ॾंदनि खे, सेंसिटिव दंद थी वेंदा नी। इट्स अगेन जॾहिं सेंसिटिविटी थिए थी त इन जो मतिलबु तव्हांखे डॉक्टर खे विज़िट करणो आहे। हा, सेंसिटिव थिए त तव्हांखे डॉक्टर खे विज़िट कयो। सेंसिटिव हिन वजह सां थींदा कि तव्हांजा जेके गम्स नी उहे पंहिंजी पोज़ीशन सां हटी विया नी, इन वजह सां तव्हांखे थधो गरम वग़ैरह लॻे थो। सही। ऐं नॉर्मल रूटीन में अहिड़ियूं कहिड़ियूं प्रैक्टिसिस आहिनि जंहिंसां असां पंहिंजे ॾंदनि खे मज़ीद हेल्दी करे सघूं था? माउथ वॉशेस यूज़ कयो, ब्रश कयो, हर खाइण खां पोइ गार्गल कयो, कुछ भी इवन बिस्किट भी यूज़ कयो त उन खां पोइ तव्हां गार्गल कयो। ओके ओके, ठीकु आहे। तो कॉमन हिकु प्रैक्टिस आहिनि जेके असां आराम सां करे सघूं था? बिल्कुलु आराम सां हर कोई करे थो सघे। हा, ऐं उन खां पहिरीं जो असां मज़ीद कंहिं वॾे प्रोसीजर ॾां वञूं, इन खां सुठो आहे नंढियूं नंढियूं प्रैक्टिस अगरि पंहिंजी ज़िंदगी में असां शामिलु कयूं त शायदि असां वॾनि शयुनि जी तरफ़ वञूं ई न। अच्छा, इन सां गॾो गॾु हिकु शइ जेका ॾाढो हॉट टॉपिक जेको अॼुकल्ह असांजी वकालत वारी ज़िंदगीअ में, जेका एडवोकेसी वारी ज़िंदगी में हिकु हॉट टॉपिक हली रहियो आहे, उहो इलेक्शन्स जो डिफरेंट जॻहुनि ते थींदे असांखे नज़र बि आया ऐं हिन वक़्तु बि थींदे असांखे नज़र अची रहिया आहिनि। थोरो उनजे बारे में ॿुधायो त छा थी रहियो आहे, अंदर जी ख़बर छा आहे? मुंहिंजो ताल्लुक़ गंबट बार सां आहे ऐं गंबट बार में सरदार फिदा हुसैन जामड़ो साहब आहे, उहो गुज़िश्ता 10 सालनि खां गंबट बार जी इलेक्शन जेको आहे सो खटे रहियो आहे। पोइ मां उनजो एनालाइज़ कयो त इहे छो खटे रहियो आहे। अच्छा, उन सां जॾहिं मां डीप में वियुमि उन खां त
मां वेठो हुजमि कलाकु पूरो, त हुन में फ़ोन्स तमामु घणा पिया अचनि हुनखे। जॾहिं हुनजो फ़ोन आयो न एडवोकेट, त उन ई महिल हुन खयूं, हाँ हुकुम ॿुधाए छा कमु आहे, छा मसइलो आहे। अरे मां चयो यार तोखे एतिरा फ़ोन आया, तूं वकील जो फ़ोन खयो आहे छो? चई वकील जे लाइ मुंहिंजी जान बि आहे ज़रा, उथो सलमान साहब हलो त हलो हिन वकील जो मसइलो हल कयूं। माना उहो माण्हू मां पोइ सोचियो त इहो माण्हू जेको 10 सालनि खां इलेक्शन खटे थो, त इहे वकीलनि जो जेको आहे सो वकीलनि जी केयर थो करे। माना जेकी यूनियन, इहा यूनियन आहे न, इहा यूनियन आहे। बिल्कुलु बिल्कुलु। जेको माण्हू पंहिंजे वर्कर्स जी, जेको माण्हू पंहिंजे वकीलनि जी जेको आहे सो पुष्टपनाई करे थो, उन सां साथ ॾिए थो, सो कीअं न खटंदो। माना हुन में ॾिसो त 10 साल खां उहो शख़्स खटे रहियो आहे, यानी उन में का त ॻाल्हि आहे न, हुन में को त चकर आहे न जो वकील उनखे पसंदि कंदा ऐं उनखे वोट पिया था ॾियनि। त उनजी वजह छा आहे? उनजी वजह इहा आहे कि हाणे बि 3-4 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़े 3 बजे उनखे फ़ोन कयो आहे, त 3 बजे उहो शख़्स जेको आहे उन वकील जे लाइ निकितो आहे। त वकील जेको आहे 1000 माण्हू हिकिड़ी जाइ ते, हिकिड़े वकील जो वोट हिकिड़ी जाइ ते। वकील जेको आहे उहो तमामु ॾुखियो वोट ॾींदो अथव, तमामु ॾुखियो वोट आहे। ऐं जेको वकीलनि जो सदर आहे, त तव्हां सम्झी सघो था त उहो माण्हू में कुझु न कुझु दाणा आहिनि जो उहो सदर थिए थो। त इहो जेको सरदार फिदा हुसैन जामड़ो आहे, मां हुनखे हुनजी हिमत खे, हुनजे कम खे, ऐं जेको कॉपरेशन कंदो आहे वकीलनि सां, मां हुनखे सलाम पेश कयां थो। हिकिड़ो तमामु बहितरीनु माण्हू आहे असांजे गंबड़ सिटी में। ईअं ई हाणे अॼु मां आयो आहियां सरफराज साहब, उन्हनि जो हिकिड़ो टॉपिक हुयो कि पुरवकार वकील, मैं इस बात में मर जाता हूँ, मैं वकील के पीछे हूँ। यानी मुंहिंजो इहो चवणु आहे, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ज़ाती, तव्हां मीडिया जा माण्हू हो न, तव्हां मीडिया जे माण्हू सां मसइलो थिए तव्हांखे अॻिते उथणु घुरिजे, छो त तव्हांजो घर जो माण्हू आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मां बि तव्हांखे बि सलाम कंदो, बाबा तव्हांखे सलाम आहे, बाक़ी तव्हां मीडिया जे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे माण्हू लाइ तव्हां नथा वर्ड्स कयो त पोइ मैडम कहिड़ो फ़ाइदो तव्हांजो मीडिया में, कहिड़ो फ़ाइदो? यानी तव्हां पंहिंजे एम्प्लॉयर्स खे, जेका तव्हां सां गॾु कमु कनि था, ऐं कैमरामैन आहिनि, ॿिया आहिनि, खोड़ सारा माण्हू आहिनि तव्हां सां गॾु, तॾहिं त असां ख़ूबसूरत ऐं मुस्कुराई नज़र अचूं था न। ये इन्हनि माण्हुनि जी बदौलत ई असां ख़ूबसूरत, अगरि असां इन्हनि जी मालकी न कंदासीं त मैडम पोइ कहिड़ो फ़ाइदो? ईअं ई इहे बार जी इलेक्शन्स आहिनि, ईअं ई इहे हाईकोर्ट जी इलेक्शन आहे। उन्हनि जी जेकी टॉपिक मां पढ़ी सरफराज साहब जी, त पुरवकार वकील, खुशहाल वकील, वेरी नाइस यार, इट इज क्या बात है, मजा आया। यानी 2 टॉपिक्स लिखी उन्होंने कि पुरवकार वकील, यानी इन मां इहा शइ साबित थिए थी तो वकील जे लाइ सोचनि था। खुशहाल वकील यानी वो वकीलों के लिए करना चाहते हैं। तो जेको माण्हू असां वकीलनि जी जेको आहे सो केयर कंदो, असांजी संभाल कंदो, वोट तो उनखे ही ॾिबो न, उनखे ही ॾिबो। अच्छा सबस अॼु काफ़ी हुअं जॾहिं तव्हां नॉर्मल इलेक्शन्स जी ॻाल्हि कंदा त असां लिकाईंदा आहियूं त असां कंहिंखे वोट ॾींदासीं, तव्हां ॾाढो खुले आम ॿुधायो पिया त मां हिनखे वोट ॾियणो आहे। मेरी बात सुने न, असांजो मसइलो इहो आहे त जेको माण्हू कमु कंदो, छो त मूंखे उन्हनि खां कुझु वठणो थोड़ी आहे, न मूंखे सरफराज साहब खां कुझु वठणो आहे, न मूंखे फिदा साहब खां वठणो आहे। अलाह साईं जा लख असां खे सीट ॾेई आयासीं, हुननि जो कमु ॾिसंदा आहियूं असां। असांजो बि इहो हक़ आहे कि जॾहिं असां कोई बि, ॾिसो न हे असांजा जेका MP MNAs आहिनि, हे असांखे पहिरियों चॉइस करणु घुरिजे, सोच विढ़ाइणु घुरिजे त कहिड़ो माण्हू एलिजिबल आहे जंहिंखे असां वोट था ॾियूं। वोट त असां ॾेई था छॾियूं, बस असां नथा सोचूं त कौमों के हाल तो फिर यही होंगे ना जो आपके सामने है। प्रोग्राम जी भाई ने तरफ हलो था नाज़रीन, अॼु के एपिसोड जो टाइम ख़त्म थी वियो आहे। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, ऐं असांजे प्रोग्राम में ॾाढियूं प्यारियूं ॻाल्हियूं, ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं शामिल करण जे लाइ डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं आई गेस अहिड़ा अवेयरनेस सेशन्स ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि कंहिं बि प्रोग्राम जे लाइ, कंहिं बि चैनल जे लाइ, ताकी आम जेको माण्हू आहे, शहरनि में त वरी माण्हू अवेयर थी था वञनि, पर आम माण्हू खे अवेयरनेस ॾियण जे लाइ थैंक यू सो मच पंहिंजा लफ़्ज़ शामिल करण जे लाइ। आख़िर में हाशिम भाई जो आवाज़ जल्दी सां शामिल करे रहियो। नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह वरी ॿीहर हिकु नए एपिसोड सां थींदी, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। सिवा तुझे हयाती बार थी, प्यारा किते आई ओ
प्यारा किथे आई, प्यारा किथे आई, ओ प्यारा किथे आई, सिवा तुझे हयाती बार थी, प्यारा किथे आई, ओ प्यारा किथे आई। अज़ल जी प्यास में लुछंदे कटम कारियूं सवेरा त्यूं, कारियूं सवेरा त्यूं, अज़ल जी प्यास में लुछंदे कटम कारियूं सवेरा त्यूं, कारियूं सवेरा त्यूं, उजड़ आहिन सबई, चारा किथे आई, ओ चारा किथे आई, सिवा तुझे जे चमन में गुल तिड़न था, प्यार तुझे जा, प्यार तुझे जा, ख्याल जे चमन में गुल तिड़न था, प्यार तुझे जा, प्यार तुझे जा, अची ख्वाब में तड़पाए वजड़, वारा किथे आई, ओ प्यारा किथे आई, सिवा तुझे हयाती बार थी,